कोड़े कायाऊं तुंहिंजूं, कोड़े कायाऊं तुंहिंजूं लिखण लख हज़ार। जी हर के जैसियूं दर्शन धारों धार, जी हर कंहिं जीअसीं दर्शन धारों धार। ते प्रेम तुंहिंजा पार कहिड़ा चई कीअं चवां। लतीफ़ साईं जी मजलिस में कल्ह जी गैरादरी जो सबबु असां रहूं था झंग में, देरि सां मोटियासीं। अॻे बि ईअं शागिर्द ॿुधाईंदा हुआ, पोइ गाह ते वियोसि, पोइ हेॾां वियोसि, पोइ बाबे जो माणे छॾियो, पोइ मोटियासीं। तेसीं लॉकडाउन थी वियो हलियो, दुकान वुकान सभु बंदि थी विया हलियो। रोई खिले वेही रहियासीं, ठीकु कयो, ॾंडु चढ़ी वियो हलियो। पोइ तेसीं अलाए छा थियो ख़बर आहे, अलाए दुनिया ऊंधी ठही, अलाए दुनिया सही ठही। पर हिते टीवी था ॾिसूं, उन जे ॼण त असांखे घणियूं जेके बीमारियूं जेकी आहिनि उनजो डपु जेको आहे उन खां असीं आज़ादु। सॼो ॾींहुं वेठा आहियो लतीफ़ साईं, बच्चा था पढ़ूं, पोइ कंहिं महिल ससी वेठा पढ़ूं, कंहिं महिल ॿारी वेठा पढ़ूं। ऐं केॾी केॾी महिल वरी जेको आहे उहे जेका हालतूं जेके ॾिसूं था, असीं जिन हालतुनि में असां गुज़री रहिया आहियूं, त वरी यादि पियो अचे त वरी असीं मुग़लनि जे दौर न शायदि हलूं पिया। उन्हनि जा जेके कमदार जेके आहिनि मुग़लनि, उन्हनि जा कमदार जेके तुर्खान अरगोन जेके आहिनि, उहे सभु जेको आहे सो वरी सिंध खे फिरी आया। फिज़िकली त हूअं ई सिंध असां वटि आहे कान। बाक़ी जेको नालो बचो उहो बि जेको आहे सो हीउ माण्हू जेको आहे उनखे ख़तमु करण जे लाइ जेको आहे सो फिरी आया आहिनि इहे माण्हू। ऐं हुननि वटि जेको आहे सो ही ॿियूं सभु शयूं, ही तव्हांजो जेको वॾेरो जेको तव्हांजो आहे, पोइ उहो वॾेरो उहो कामोरो हुजे, पर उहो चए गद्दार छो, त तव्हां ॿियनि सभिनी ॻाल्हियुनि तव्हां छुटी सघो था। जेके कामरेड आहियो, जेको पाण खे रोशन ख़्याल सम्झो था, हिकिड़ो ही पाकिस्तान जे नाले में बि इस्लाम जे नाले में ही तव्हांखे फांसी ॾेई छॾे, ॿई मज़हब जे नाले में ऐं ही अलाह जे नाले में। माना ही अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि, ऐं ॿियो मुल्क जे नाले में, फ़ौज जे नाले में। हाणे सॼो दारो मदार ही जेको आहे तव्हांजे मुल्क जो, तव्हांजे मुल्क जे माण्हुनि जो इन्हनि ते बीठल। ही सभई जेको आहे इस्लाम जो खटियो खाइनि पिया। हिन खे ख़बर ई न आहे इस्लाम आहे छा। ही आऊं चवां थो, ही जेको आहे ॿुधूं पिया जो असांजे हिन यार प्रोफेसर ते ही जेको आहे केस पिया हलाइनि। असीं चऊं था कहिड़ी कोर्ट में केस हलाइनि, ऐं हुन मूंखे हुन ते तव्हां इल्ज़ाम आहिनि। अॻे कहिड़ो रहिजी वियो आहे इल्ज़ाम, जेको इस्लाम ते न लॻो आहे, जेको मुस्लमाननि ते न लॻो आहे। ख़ुदा जो रसूल त एॾो दुनिया जो वॾो माण्हू आहे जो उनखां ॾकनि था इहे जेके दुनिया जा जेके ॿिया वॾा जेके माण्हू आहिनि, ऐं दुनिया जा वॾा जेके दिमाग़ नालो वठनि था, त पोइ ॾाढो जेको आहे सो एतिराम सां नालो वठनि था। केर बि जेको आहे सो उनजे ख़िलाफ़ नथो थी सघे ऐं उनजी तौहीन थी ई नथी सघे, छो त रहमतुल आलमीन आहे। और जेको रहमतुल आलमीन आहे उहो ई आहे जंहिंजो लतीफ़ जन जो साणस वेर, जन जो साणस वेर थिए वाहिरू तन जो। माना उन्हनि सां जिन जो वेर हो उन्हनि जो बि वाहिरू हो। ॾाढो हिकिड़ो सुठो किताबु हथ में अची वियो हलियो, उन में ॾाढी जेका आहे हिकिड़ी अलामा मशरक़ी साहिबु जेको, उहो असां तव्हांजे नौजवान जो जेको नालो जेको आहे सो ॿुधो हूंदो अलामा मशरक़ी। पोइ ईअं सम्झो त अधु सदी अॻु में, ऐं इहो जेको इस्लाम जा जेको हींअर जेका सूरत हाल आहे, असांजा ई जेके पढ़ियल लिखियल माण्हू इस्लाम जी ही जेका सूरत हाल हींअर जेका ॾिसनि पिया, इहा अॼु जी सूरत हाल न आहे। इहा सूरत हाल अॼु खां 50 साल अॻे बि अहिड़ी साॻी सूरत हाल हुई। उन जे करे असीं ॻाल्हायूं नथा, छो त असांजी ॻाल्हि ॾाढी ॾुखी थी वञे, ऐं असांजी ॿोली जेका आहे त उहा ॾाढी ॾुखी आहे, उहा बि कोन थी वणे। हीअ उर्दू में ई पढ़ां थो, ऐं इहा जेको आहे अलामा मशरक़ी जेको आहे सो सॼी जेको आहे ज़िंदगी जो सफ़र कयो, ऐं सॼी ज़िंदगी जो सफ़र करण खां पोइ जेको नतीजो जेको हू माण्हू कढे थो उहो ॿुधाए थो, ऐं उहो ॾाढो ॿुधण जो आहे। कासिम मीरज़त ॿुधे थो, ऐं लुकमान नवाज़ तव्हांजी बि महिरबानी, मंसूर ख़ान बलोच,
ऐं साईं जेको आहे अलबस्ती मुंहिंजे हेॾा अॻियां बि वेठो आहे, पुठियां बि वेठो आहे, ऐं पंहिंजो नकाश बलोच जी महिरबानी, तव्हां सभिनी जी महिरबानी। पर आउं चवां थो ही तमामु नंढड़ियूं नंढड़ियूं ॻाल्हियूं आहिनि। मूं इहा अॼु जी ॻाल्हि कई त मुंहिंजो त पहिरीं ॻाल्हि इहा त इस्लाम नज़रिये जे हिसाब सां हींअर बि अञा उन सां को बि कुल्हो नथो जेको आहे बिर में अचे सघे, अञा ताईं पैदा कोन थियो आहे। गोइटे साहिब बि इहा ॻाल्हि कई त जेकॾहिं हींअर बि इंसान ज़ात जे इनकलाब ऐं इंसान ज़ात जे आज़ादी लाइ जेकॾहिं माण्हू को नओं नज़रियो खणी ईंदो त उनखे बि पहिरीं इस्लाम सां ॻाल्हाए पियो अॻिते वधिणो पवंदो। माना हीअ हक़ीक़त पसंदि माण्हू हुआ। असां माण्हुनि पंहिंजा हिकिड़ा ठाहे छॾिया आहिनि, नारा ठाहे छॾिया आहिनि। ॿियो असां पंहिंजो जेको आहे सो लीका कढी छॾिया आहिनि त आउं जेको आहे सो फलाणो परस्त आहियां, ऐं फलाणो परस्त आहियां, सभु परस्त थी विया हलिया। ऐं हिते आउं जेका ॻाल्हि जेको पढ़ां पियो त अॼु जेको आहे अलामा मशरक़ी साहिबु जेको आहे मुरवजा जेको इस्लाम जेको असांजो आहे, जंहिंजे नाले में ही सभई नाल माण्हू जेके आहिनि इहे खाइनि पिया, ही नाल मुफ़क़िर बि खाइनि पिया, नाल हुकुमरान बि खाइनि पिया, ही सभई माण्हू इन जे नाले में खाइनि पिया। अलामा मशरक़ी साहब चवे थो न, लोग मुझसे पूछते हैं कि तुमने मशरक़ की तवील अरसे सयाहत की है, आखिर तुमने देखा क्या? मैं क्या बताऊं। मशरक़ी साहब चवे थो, कासिम मीर जथो ॿुधे, चए मैं क्या बताऊं, मैंने इस सरे से उस सरे तक वीरान हाल बस्तियां देखी, टूटे फूटे पुल देखे, बंद नहरें सुनसान सड़कें देखी, मैंने झुरियां पड़े चेहरे देखे, ते झुकी हुई कमरे खाली दिमाग बेहस। माना केॾी जेको आहे ख़ूबसूरती सां ही जेको आहे असांजे अॼु बि उते जो उते ही माण्हू बीठा आहे। चए थो मैंने झुरियां पड़े चेहरे झुकी कमरे खाली दिमाग बेहस दिल, के उल्टी अकलें माना ऊंधा अकुल, के उल्टी अकलें देखी मैंने जुल्म गुलामी खस्तहाली रियाकारी काबिले नफरत बुराया, तरह तरह की बीमारियों, ही को अॼु जूं त बीमारियूं हुई न आहिनि, जले हुए जंगल, ठंडे चूल्हे, बंजर खेत, मेली ऐं लटकते हाथ, लटकते पाँव देखे, बेजमायत के इमाम देखे, भाई को भाई का दुश्मन देखा, दिन देखे जिनका कोई मकसद नहीं, दिन देखे जिनका कोई मकसद नहीं, रातें देखी जिनकी कोई सुबह नहीं। इन खां वधीक ॿियो कहिड़ो जेको आहे सो अलमयो आहे। असांजी बि राति जेका आहे उहा जेको आहे सो इंतज़ारु करे थी ॾींहं जो, त ॾींहुं केॾी महिल थो थिए, हितां हुतां फिरियो थकिजो पियो, वरी दुआ था घुरूं त राति केॾी महिल थी थिए। माना राति खे ॾींहं जो इंतज़ारु आहे, ॾींहं खे राति जो इंतज़ारु आहे। ख़ुदा बि इहा ई ॻाल्हि थो करे, कीअं जेको आहे सो राति आहे ॾींहं खे वेड़ींदी थी वञे, ऐं कीअं जेको आहे परे थी उन महिल सॼो जेको आहे सो ही तव्हांजी राति छटिजी थी वञे। बादशाहों डिक्टेटरों की गुलामी, सूफी और मुल्ला की गुलामी, रस्म व रवाज की गुलामी, अंधी तकलीद के खिलाफ गुलामी, गुर्बत, बीमारी, अफलास, जहालत, बाहमी खूनरेजी, सूबाई फिरके वाराना नफरतें, वाहम और गुमान की गुलामी, गुलामी गुलामी। कुरान के जो आयात ऊपर अभी हमने जो पेश की उनसे क्या साबित होता है? यही कि खुद को मुसलमान कहने वाले 1.25 बिलियन, खुद को मुसलमान कहने वाले 1.25 बिलियन मुसलमान सिर्फ नाम के मुसलमान। या दावा करना होगा कि नऊज़ुबिल्लाह कुरान की ये आयत सच्ची नहीं, लेकिन ये आयत मुहक्कम है, सच्ची है, हमारा दावा मुसलमान ही झूठे। ऐं ॿी हींअर जेका सूरत हाल आहे, जेको माण्हू हक़ जी ॻाल्हि करे थो, जेको ग़रीब जी ॻाल्हि करे थो, उनजे लाइ हिननि वटि ॿियो को बि ठपो कोन्हे, की चवंदा इहो बाबा काफ़र। ऐं उहा जेका काफ़रगरी जेका आहे उहा केसि ताईं पहुती आहे। अॻे अलाए केतिरा माण्हू तव्हां फांसियूं ॾेई छॾियूं, केतिरा माण्हू कुई छॾिया, अलाए केतिरियूं बादशाहतूं तव्हां तबाह करे छॾियूं, तव्हां छा छा न कयो आहे, ऐं हाणे तव्हां कहिड़ो माण्हू बचायो आहे। हे असांजा ई जीअं फ़क़ीर आहिनि, लतीफ़ साईं चयो सबत पचर पिरीअ जी सबत होत हुज़ूर। असीं उहे माण्हू आहियूं जेके चऊं था त बाबा सॼी दुनिया में अमन अमान हुजे,
सॼी दुनिया में ख़ैरु हुजे, आलम सॼो आबाद हुजे, सबत पचर पीढ़ीअ जी, जिते किथे भलियूं ॻाल्हियूं हुजनि, जिते किथे पीढ़ी जी प्रचार हुजे, सबत होत हुज़ूर, जिते किथे होत जो हुज़ूर हुजे पुट त मुल्क सभु मंसूर, मुल्क सभु मंसूर, पोइ कोई कोन्हे केतिरा, जॾहिं सॼो मुल्क मंसूर थी वेंदो हलियो, असां उनजे लाइ कहिड़ो पेपर वर्क, पंहिंजो मथो बचाइण में पूरा आहियूं, पर मथो बचे नथो। जेसि ताणी ॿेड़ी सॼी नथी बचे तेसि ताणी कैबिन न बचंदी, छो त कैबिन उन ॿेड़ी में आहे। ख़ैर, आउं अॼु ही हिकिड़ी जेका अहिड़ी ॻाल्हि पढ़ां थो जेका तव्हां हैरान थी वेंदो त हींअर को अहिड़ो माण्हू बचियो न आहे जंहिंखे फांसी न लॻी। उनजो मतिलबु इहो आहे त जेकर हिते माण्हू अहिड़ा अची वञनि जेके चवनि बाबा हीअ असांजे हिसाब सां ही माण्हू काफ़र आहे, जेको माण्हू जेको आहे पंहिंजी मर्ज़ी सां हले थो, जेको पंहिंजी मर्ज़ी सां साह थो खणे, जेके पंहिंजी मर्ज़ी सां खिले थो, जेको माण्हू पंहिंजी मर्ज़ी सां रोए थो, हुनखे फांसी ॾेई छॾियो हुनखे। उनजो मतिलबु इहो त हिननि माण्हुनि इस्लाम पढ़ियो ई कोन्हे, हिननि माण्हुनि क़ुर पढ़ियो ई कोन्हे को। जेकॾहिं हीअ माण्हू क़ुर जी को हिकिड़ी जेकॾहिं आयत पढ़ी विझनि, उनमें ख़ुदा त इहो अख़्तियार थो ॾिए त ला इकराह फी दीन, माना ही जेका जेका ख़ुदा जी जेका पार्टी आहे, जेको इस्लाम आहे, उनमें चए थो को बि जबर कोन्हे। तव्हां इन पार्टी खे मञो था, इन पार्टी खे नथा मञो, इन जा मेंबर था थियो, ॾिसो न हीअ त खणी ख़ुदा जी पार्टी आहे। हीअं त लॻो हुनजो क़िबलो आहे, न को हुनजो न को धणी, न को साईं, कंहिं वटि वञूं जेके चऊं बासी जेको आहे मुस्लमान जेको आहे उहो ज़ाकिर लाइक़ु जेको आहे उहो हींअर मुस्लमान कंदो थो वधे हिंदुस्तान में, उनखे कुझु बि कोन था कनि, उनखे माण्हू ख़ुशी सां मुस्लमान थियनि था। पर असीं चऊं था त हीअ माण्हू इहो जेको मज़हबी जुनूनत जेका आहे, इहा एक्सट्रीमिज़म जेका आहे उहा मज़हबी माण्हुनि में न थींदी आहे। अथीस्ट माण्हू जेके आहिनि, ला मज़हब जेके माण्हू, उन्हनि में बि थींदी आहे रिएक्शन, उन्हनि खां वधीक थींदी आहे। हींअर इहो आहे जीअं 1000 साल अॻु में यूरोप जे माण्हुनि खे जेको आहे मज़हबनि जेको आहे तंग कयो, पोइ मज़हबनि में हुननि माण्हुनि जान छॾाए छॾी। ऐं जीअं त असां इहा ॻाल्हि अञा ताईं न सम्झी आहे त इस्लाम छा आहे, इस्लाम मज़हब आहे या इस्लाम दीन आहे। असांजा हुकुमरान, असांजा वज़ीर उज़मा आहे, सभई ईअं चवंदा आहिनि त हमारा जो मज़हब आहे इस्लाम, वो अमन का मज़हब है। ऐं जॾहिं त इस्लाम इज़ चैलेंज टू रिलीजन, ही दावा आहे क़ुर जी, हीउ जेको इस्लाम आहे उहे जेके तव्हांजा जेके मज़हब जेके आहिनि, जेके तव्हां ठाहिया आहिनि, उन्हनि जे लाइ जेको आहे चैलेंज खणी आयो आहे उन्हनि जे लाइ, छो त हीउ उहो दीन आहे जेको सभिनी माण्हुनि खे पसंदि हूंदो, छो त हीउ ख़ुदा जो आहे। ऐं ख़ुदा जे रसूल आंदो आहे, उहो ख़ुदा जो रसूल एॾो वॾो माण्हू आहे जंहिं ज़िंदगी में कॾहिं कूड़ कोन ॻाल्हायो आहे, ज़िंदगी में कॾहिं हुन माण्हू के सां ॾाढा कोन ॻाल्हायो आहे ज़िंदगी में, ऐं उहो ई माण्हू आहे, उन्हनि जी कहिड़ो दुनिया जो माण्हू आहे जेको उनजी जेको आहे तोहीन करे सघे थो। ऐं इहे जेके माण्हू अहिड़ियूं ॻाल्हियूं कनि था, इहे माण्हू पंहिंजी तोहीन पाण कनि था। पर आउं सम्झां त इहा ॻाल्हि बहितर आहे त इहो घटि में घटि जेको आहे खणी जेको आहे उनखे गुम कोन करे छॾियो, वरी बि घटि में घटि जेको आहे उनखे हथु खणियो हणी जेको आहे उनखे मंसूर वांगुरु अञा गलनि में घुमाइनि पिया, उनजो मौक़ुफ़ ॿुधो हुनजो, उहो जेको छा थो चवणु चाहे, हू तव्हांजे सोसाइटी मंझां, तव्हांजे मज़हबनि मंझां, साईं जेमसन बि इहा ॻाल्हि चिठी चवंदो बाबा हीउ मुले जो मज़हब आहे, हीउ ख़ुदा जे रसूल जो मज़हब आहे। जेको ख़ुदा जे रसूल जो मज़हब आहे उहो जेको आहे अमन जो मज़हब आहे, उहो ईमान जो मज़हब आहे, उहो ख़ुदा जो मज़हब आहे, उहो दीन आहे, उहो मज़हब न आहे। ऐं असांजे कलाम पाक में ऐं असांजे इन क़ुर सॼे में जेको आहे इस्लाम जे लाइ किथे मज़हब जो लफ़्ज़ इस्तेमालु कोन थियो आहे। ऐं आउं इहा ई ॻाल्हि थो करियां त अञा असां वटि उहो जेको इस्लाम आहे ओरिजिन में नज़रिये जे हिसाब सां, क़ुर जे हिसाब सां असां वटि पहुतो ई कोन्हे। ऐं उन में ख़ुदा हेॾी ॾाढी चिटी ॻाल्हि करे थो, लह सघ मिसल शइ हुस्न हद न का, ऐं उनजे हुस्न का हद आहे कान, हुनजो को मिसाल ई कोन्हे हुनजो। उहो लतीफ़ साईं बि इहा ई ॻाल्हि थो करे त आशिक़ चओ मां उनखे मकी चओ माशूक, आशिक़ चओ मां उनखे मकी चओ माशूक, ख़ालिक चओ मां खाम तूं मकी चओ मखलूक, सलज चए सलूक जो नाकिसा निंगियो। हाणे अहिड़ा माण्हू किथां अचनि, आसमान तां अचनि, त माना लतीफ़ सां चवे थो त हिन माण्हू जी ॻाल्हि बि अहिड़नि माण्हुनि सां करियो जेके नुक्स खां आज़ा हुजनि, जीअं बेएब माण्हू हुजनि। ऐं आउं सम्झां थो असांजे साम्हूं जेके असांजे अखियुनि में वेठा आहिनि, हीअ जेके बि माण्हू आहिनि, मोहम्मद कासिम दत्त खां वठी साईं इस्माइल वेठो आहे, ऐं फ़कीर अलबस्ती वेठो आहे मुंहिंजे पासे में,
ऐं हाणे जेको आहे सो महिरबानी जेको आहे सो कई आहे जेको आहे सो हिते जी माल कनि ऐं चांहि जो टुक असीं पियूं था त फ़क़ीर सां भले जेको आहे सो ॿ ॻाल्हियूं करे वठो। हा ही चो बकली आहे हेॾे जो आवाज़ ॿुधाए न कहिड़े सेंटर में वेठा साईं बिस्मिल्लाह दोस्त यार साईं मोहम्मद इस्माइल वेठो आहे सभिनी जा नाला वठी ॿुधाए। ऐं हेॾा अदी साजिदा जो हिकिड़ो सुवालु आयो हो तव्हां सुवालु ॾिसो ई कोन था असल में दोस्त कुझु ॻाल्हियूं करणु चाहींदा आहिनि तव्हां सां साईं मीरल साईं वेठो आहे अदी साजिदा जो सुवाल हो त अहिड़ी सूरत हाल ते हुकुमरान जो छा असरु आहे त हाणे इन जो जवाबु साईं वरी ज़हन में अचे त वरी ॾेई छॾिजो तव्हां छो इन हवाले सां ऐं वालेकुम सलाम अदी तव्हां त रेगुलर आहियो हिन जे असांजे लतीफ़ जी मजलिस जा साईं हा त न ही जेको तव्हां हिन सूरत हाल ते जेका हिन वक़्तु जेको तव्हां जी ॻाल्हि ॿोल हली पए उन हवाले सां जेका सूरत हाल बीठी आहे असां वटि अची जंहिंमें प्रोफेसर साहब जो ज़िक्र पियो हलियो त हाणे उन में तव्हां तमामु बहितरीनु जेको आहे सो नुक़्ता रखिया आहिनि क़ुर जे हवाले सां इहे सभई ॻाल्हियूं दोस्तनि जे साम्हूं आयूं आहिनि मूं ॿुधियूं पिए ऐं बहितरीनु हिकिड़ो रस्तो आहे ऐं हिकिड़ो सिंध जो ॾाढो माण्हू आहे ऐं थी सघे थो इन में कुझु ख़दशा आहिनि कुझु शक आहिनि शुबहात आहिनि त हीउ जेको हलंदड़ हिननि दोस्तनि जी पाण में हुई तू में उन जा बि के असर आहिनि पर इहो सुठी ॻाल्हि कोन्हे गंदगी कॾहिं गंदगी सां कोन धोपंदी आहे ऐं हाणे वरी जेको नओं तरीक़े सां होॾां मोहतरमा इरफाना मलाह आहे हेॾां डॉक्टर प्रोफेसर साहब आहे उनजो जेको ही मामिलो आयो आहे सुञाण धुरियूं आहिनि त हीअं आयो सॼी संगत आहे ॾिसो पिया त असां त भिटाई जा फ़क़ीर आहियूं ऐं हींअर भिटाई जे हवाले सां साईं जेके ॻाल्हियूं कयूं पिए उहो समाज ऐं उहो असां वटि जेकॾहिं सॼो जुड़ी पवे सिरिश्तो त पोइ त असां वॾा ख़ुशनसीब थींदासीं पर फ़िलहाल त वबाउनि ऐं इन्हनि सभिनी शयुनि में जेको आहे सो घिरजी विया आहियूं ऐं गीत हाणे हिकिड़ी अहिड़ी महफ़िल रखबी जेका साईं मोहम्मद इस्माइल उन ॾींहुं जेको असांखे वेंदे वेंदे जेको कुझु ॿुधायो उहो अॼु बि असां पे वरजायो साईं मीरल साईं बि सॾे पियो अंब साईं चए थो अचो नवाब शाह हाणे या त कोड़ो गॾियल हाणे पाण वारी गाॾी जेका आहे फ़क़ीराणी इहा हिन मौसम में नवाब शाह राति जो पहुचे त पहुचे बाक़ी ॾींहं जो कोन पहुचंदी त बहरहाल हाणे ही सॼी सूरत हाल दोस्त इंतज़ारु पिया कनि कासिम मीरजत साहब तव्हांजी तबियत त ठीकु आहे तबियत त साईं बसि हाणे दवाउनि ते असांजी वाहे ई आहे सिलसिलो आहे ईअं ई डॉक्टरनि जे ऐं दवाउनि जे हवाले आहे मथां ही वरी नवां डप पर असां त फ़क़ीर माण्हू आहियूं पहिरें ॾींहं खां वठी हलूं पिया ऐं धणीअ ते रखियो नंग भिटाई जेको आहे सो पाण ई सणाई कंदो तूं अबीब तूं तबीब तूं दर्द जी दवा तूं ॾींहं तूं लाहीं आज़र जा अनवा साहिब ॾे शफ़ा मियां मरीज़नि खे मीरल साईं सॼी संगत वॾी महिरबानी साईं सां ॻाल्हायो अचो साम्हूं साईं तव्हां संगत सां अलायो फ़क़ीर साहब जी महिरबानी आहे इहे असांजो कराची मां करोना खां भॼी आयासीं पोइ हेॾां दरिया ते अची वेठा आहियूं बनी ते वठाण में वेठा आहियूं हे ॾिसो ई इहो ॾेदलनि जा आवाज़ तव्हां ॿुधो पिया ऐं मुंहिंजे पुठियां इहे वणनि इहे वण बि लुॾनि पिया इहे ॿकरियूं बि वेठियूं आहिनि फ़क़ीर बि वेठो आहे ऐं बचूं आहिनि इहे पंहिंजी हथ जी बिजली ठाहे विझी वञूं ऐं उन ते मिली वियो असांजो आहे कोन बेकार माण्हू कमु कहिड़ो कंदा इहो ई आहे लतीफ़ आहे कबीर आहे गौतम आहे जेके बि चङा माण्हू मिलनि था उन्हनि पढ़ूं उन्हनि खे सो ख़ैर हा फ़क़ीर मूं जेका ॻाल्हि पई कई त ईअं न थिए त असीं सभई जेके माण्हू आहियूं इस्लाम त आयो इन लाइ सॼी जेका इंसान ज़ात जेका आहे उनखे पंहिंजे घर में तब्दील सही ऐं बैन अक़वामी नज़रियो अहिड़ो अञा ताईं आउं सम्झां थो ॿियो कोन ॾिनो आहे उहो पंहिंजा अॻे भगत ॻाल्हियूं कंदा हुआ उहे सॼो जहान उन्हनि जो हूंदो हुन को क़ाइदा हुआ हुन को कानून हो
ऐं न को उन वक़्तु जेको आहे सो इहे जेको आहे हेॾियूं जेको आहे फौजूं। त हाणे हाणे जेका सूरत हाल जेका थी आहे उन में असां सभिनी माण्हुनि हिक ॿिए खे हिक ॿिए जो दुश्मन करे छॾियो। छो त आउं तव्हां नंढिड़ो टुकड़ो पढ़ां थो, उहो उर्दू में पढ़ां थो, इन करे उर्दू में पढ़ां थो त हीअ जेको आहे सभु माण्हू ॿुधनि इहा ॻाल्हि। त उन में हिकिड़े राय खां जेकॾहिं असीं पाण इहा ॻाल्हि ॾिसूं था त फ़िरक़ेबंदी और काफ़रगरी उरूज पर पहुंची है, जहाँ दीन का एक फर्द भी मुसलमान कहला नहीं सकता। ये ॻाल्हि तव्हां सम्झो था? माना हींअर माना असां सभिनी माण्हुनि ॼण त आउं ई हिकु सही आहे, ही ॿी जेका सॼी जेका दुनिया आहे माना ईअं हर फ़िरके वारो माण्हू ईअं सम्झे थो त माना आउं जेको आहियां आउं सही आहियां ऐं वारे वारे असां सभई आउं करे पंहिंजो पाण खे सही चई सभई हिक ॿिए खे ग़लति जेको आहे सो करार जेको आहे सो ॾियनि था इहे माण्हू। माना दीन का एक फर्द भी मुसलमान कहला नहीं सकता। तो सुन्नियों के नज़दीक शिए काफ़र अदा ईअं आहिनि और शियों के नज़दीक सुन्नी काफ़र। हाणे पंहिंजा ॿई दोस्त पाण केॾा वञनि, मतिलबु हाणे बारात इहा आहे उनखे त कोन छॾींदासीं। बाबा असांजो शिए सुन्नी सां असांजा ॿई दोस्त, ठीकु आहे। तव्हांजे घरनि में तव्हां जेके शयूं तव्हांजे जेको आहे पयूं आहिनि अक़ीदगी में असीं उनखे जेको आहे सो उनजो एतिराम था कयूं उनजो। हींअर बि इहो ई हिक ॿिए खे, पर हिते सूरत हाल जेका थी आहे त शियो के नज़दीक वरी चवनि त सुन्नी काफ़र, बरेलवी के नज़दीक देवबंदी काफ़र, देवबंदी वरी चवनि जेको आहे बरेलवी काफ़र। काफ़र जैदी काफ़र, बोरी काफ़र और फिरकों के उलमा के नज़दीक दूसरे फिरकों वालों को काफ़र न मानने वाले भी काफ़र। माना अंदाज़ो कयो माना जेकॾहिं तव्हां असीं ॿिए खे काफ़र नथा मञो त पोइ तव्हां बि काफ़र आहियो। हाणे इहा सूरत हाल जेकी हूंदी त पोइ इहो थींदो त माना असां माना ईअं आहे त असीं जेको करो पैदाशी मुस्लमान आहियूं, मुस्लमान जे घर में जेको आहे पैदा थिया आहियूं। ऐं कन में जेको आहे सो के मामे ॾाॾे चाचे बाबे ॿांग ॾिनी हूंदी, के मौली साहिब ॿांग ॾिनी हूंदी, जेको आहे रस्म जेको आहे सो उन्हनि पाढ़ी हूंदी, असीं मुस्लमान थी वियासीं। वञा मुस्लमान थियण जे लाइ त ए वो लोगो जो खुद को अहल ईमान माना जेको मुसलमान कहते हो, अल्लाह और रसूल के उनके किताब पर नाज़िल हुई पहली किताबों में ईमान ला। हाणे ईमान आणण जो मतिलबु छा आहे त मतिलबु हू जीअं चवे थो तीअं तव्हांखे करिणो। हाणे इहो वेही हर माण्हू पंहिंजो पाण पोता मेल करे त अॼु ॾींहुं ताईं क़ुर असांखे छा चयो, ख़ुदा असांखे छा चयो आहे, असीं छा पिया कयूं। माना शौरी तौर ते तव्हां जॾहिं कंहिं पार्टी जा जॾहिं मेंबर था थियो, कहिड़ी बि पार्टी हुजे, कम्यूनिस्ट पार्टी हुजे, पोइ कॉम्प्रेस पार्टी हुजे, कंहिंजी पार्टी हुजे, तव्हां छा कंदव? लाज़मी तव्हां चवंदव पहिरीं पंहिंजो प्रोग्राम ॿुधायो। तव्हां त सभु वॾा मुड़ुस आहियो, चङा मुड़ुस आहियो, हाणे वॾु माल पाइजो, असांखे घटि में घटि मयार त ॿुधायो। ऐं लाज़मी इहा ॻाल्हि असां जेके लतीफ़ खां पुछंदासीं, भाई लतीफ़ साईं तव्हां वॾु माण पाइजा मयार कहिड़ा था ठाहियो ऐं उन्हनि माण्हुनि जूं शिकिलियूं कीअं था कढो ऐं तव्हांजे प्रोग्राम में छा छा शामिलु आहे। त आउं सम्झां थो त अॼु जेको आहे पाण लतीफ़ साईं खां कुझु बैत हीअं ॿुधंदासीं त ॾिसूं त जेको बैत चयल जेके या उन्हनि जूं जेके कहानियूं जेके उन्हनि माण्हुनि जूं आहिनि, हींअर छा पियो वहे, छा पियो वापरे, ऐं आउं सम्झां थो उहो तव्हां खां वधीक कंहिंखे ख़बर कान हूंदी। सॼो ॾींहुं टीवी में ॾिसो पिया, सॼो ॾींहुं जेको आहे सो हीअ जेको सोशल मीडिया जेका चवनि था उहा बि तव्हांजे जेको आहे हथ में आहे ऐं ॾाढी ख़राबु जेकी ॿुॾल क़िस्म जी सूरत हाल आहे, उन सां तव्हीं असीं सभु गुज़रूं पिया। जेको माण्हू जिते आहे उते कॉन्शियस थिए, हीअ जुनून ख़तरनाक आहे। हीअ जेको असांखे जेको फ़िरक़ेबाज़ी आहे, फ़िरक़ेबाज़ी चइजे, फ़िरक़े परस्ती चइजे, अलाए छा चइजे,
ऐं जेका इहा जेका आहे ऐं ॿी जेका ऐं असल में तसव्वुफ़ जी माना ई इहा आहे जीअं जमहूरियत आहे, जमहूरियत का सुठी शइ कान्हे का। जमहूरियत में तव्हां वॾेरे खे बि स्पेस ॾींदव, सरमाएदार खे बि स्पेस ॾींदव, तव्हां धाड़ियल खे बि स्पेस ॾींदव, ग़रीब माण्हू वेठो हूंदो। इहो इन जे लाइ हो अॻिते हली हिकिड़े प्रोसेस में ही जेके माण्हू जा पुट हूंदा ऐं जेकॾहिं माण्हू जा दोस्त हूंदा त ही अॻिते हली ठही वेंदा हलिया। पर थियो ईअं त वरी तबिका ठही विया हलिया, थोरा माण्हू कब्ज़ो करे विया। असां वटि जेका इहा जेका सुरतार थी वई हली, त असीं चवंदासीं अचो त हिननि माण्हुनि खां पुछूं। ही वॾो माण्हू पाई विया जेके मयार आहिनि, असीं कहिड़ा करे वेही रहिया आहियूं। हींअर असां वटि वॾा माण्हू कहिड़ा आहिनि, जंहिं वटि वॾी गाॾी आहे, जंहिं वटि वॾो पैसो आहे, जेको MP आहे, जेको MNA आहे, या ॿियो जेको आहे उहो या आसमान ते वेठो आहे, या त उहो ग़ाइबु आहे, ऐं या त जेको आहे सो कंहिंजे न कंहिंजे जेको आहे सो असां इंसान जे हथ ते बैत करे उनखे फ़िलहालु अलाह मञूं न मञूं, पर अलाह जो मज़हर उनखे जेको आहे सो करिणो पवे थो। तव्हांजो इंसान किथे पहुतो आहे? हीअ जेके फ़िरका आहिनि, इन्हनि तव्हांजो जेको ईमान आहे, तव्हांजी जेका ज़िंदगी आहे जेका तव्हांजी, ऐं तव्हांजा जेके रूह आहिनि जेके तव्हांजा जेके तलकात आहिनि उनखे तबाह करे छॾियो। ऐं उनखे वरी जेका हीअ जेका हथी जेका ॾिनी, उहा वरी ॾिनी तबिकाती समाज। तबिकाती समाज में हर को माण्हू रहियसि, हर को माण्हू चवंदो आहियां वॾेरो हुजां, हर को माण्हू चवंदो सरमाएदार हुजां। ऐं ॿियो त ठहियो पियो जेको नंढड़े में नंढड़ो जेको मिसकीन जेको कस्टम जो पटे वारो तपेदार, उहो बि चाहींदो त हीअं करे हूअं करे ऐं जेको आहे करोड़पति न खरबपति थिया, ऐं थिया खरबपति, ऐं पोइ वॾा माण्हू थी विया। वॾो माण्हू इनखे चइबो आहे जेको वॾी गाॾी ते वेहे उनखे वॾो माण्हू चइबो। यूरोप में तूं भोलड़ा जेके आहिनि उहे बि वॾियुनि गाॾियुनि ते वेठा आहिनि। वॾो माण्हू पाई जो मयार ॿियो आहे। लतीफ़ा चए थो त जे लूण लिंगे लाइए चीरे चीरे चम। हिकिड़ो माण्हू आहे, उनखे तव्हां ॿधी उनखे जेको आहे तव्हां नंगो करे सुम्हारे, हाणे उनखे तव्हां झीर पिया ॾियो, उहो उतां बि तव्हांखे ललकारे अचो छा कंदा? मारवी उमिरि खे चवी कंदे छा, तुंहिंजी हद कहिड़ी आहे, केतिरियूं अज़तूं तूं मूंखे ॾेई सघीं थो। तुंहिंजे लूण लिंगे लाइए चीरे चीरे चम त मूं कुर न कयो अहिड़ो कोझो कमु। असांजे कॾहिं ख़ानदान जेको आहे उहो उन बि कॾहिं अहिड़ो कोझो कमु कोन कयो आहे। उहो बि पंहिंजे वचन तां कोन फिरियो आहे, उन बि पंहिंजो सिर ॾिनो आहे। चई जा जा दावा दम तां फिर पवारसीं। माना जेसि ताईं जेको आहे सो दम में दम आहे तेसीं। ऐं इहो उन में जेको आहे सो हीअ हिकु मज़लूम नियाणी आहे। ऐं कॾहिं कॾहिं क़ौमुनि जूं क़ौमूं मज़लूम थी वेंदियूं आहिनि, हींअर असीं सभु मज़लूम आहियूं। हू जी जेके मथां जेके लत रखियो वेठा आहिनि उन्हनि जी मर्ज़ी आहे असांजो पाणी खणी वञनि, असांजी गैस खणी वञनि, पाणी हुतां कोन ॾियनि, गैस हितां खणी वञनि। अरे बाबा जेके तव्हां पाणी नथा ॾियो त असीं तव्हांखे गैस न ॾियूं, इहा ॻाल्हि असीं करे ई नथा सघूं। असीं इहा ॻाल्हि पोइ इहा ॻाल्हि कंदासीं, पोइ असीं बि जेको आहे सो वरी थी वेंदासीं काफ़र थी वेंदासीं। माना जेका ॻाल्हि हुकुमराननि जे ख़िलाफ़ु आहे उहो माण्हू काफ़र आहे। इहे सभई माण्हू इन लिस्ट में आहियो। असीं चऊं था त जेको माण्हू जिते आहे उते जेको आहे सो एहतिजाज करे, कहिड़ो एहतिजाज करे, नो उहो कोन कार्टून में नो 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 बाबा हाणे ग़लति कमु न थींदो, बसि करी थो भले कर, ऐं वरी ॿ माण्हू ॿिया सॾे थो वठां, पोइ वरी 4 माण्हू ॿिया घोड़ा त असीं माण्हू करे सघूं था घटि में घटि। हीअ त बादशाह जे क़ैद में आहे जेको लतीफ़ असांखे जेका कहाणी ॿुधाए थो। इहो कराड़ कप ते हीअ जो झूनो जोगी वॼाए वेठो, रिढ न अॻियां रबाब ऐं ॻोहन आॾो मुरलियूं। इहो जेको ॻोहन आॾो मुरलियूं जेको वेठो वॼाए, इहो छा वेठो ॿुधाए? उहे पंहिंजी लॼ ऐं लोई ऐं जेका मर्यादा लाइ जेका ज़ालिम हुकुमरान सां मुहादो अटकाए वेठी। अलाए मारवी विढ़ी अलाए कोन विढ़ी, इहे ॻाल्हियूं हुन माई ॿुधे आहे, उहा माई बि हैरान थी वञे हा, पर हीअ त लतीफ़ थो ॻाल्हाए। ऐं लतीफ़ कहिड़ी लेवल जो माण्हू, जेकॾहिं आलिमनि अदीबनि ऐं शाइरनि में जेके लतीफ़ साईं खे ॻणूं था त दुनिया लेवल जो माण्हू, पर उन वक़्तु जेकॾहिं फ़र्ज़ु करियो दुनिया लेवल जो खणी उनखे न मञूं,
उन ज़माने में जेको मुग़लनि जो जेको ज़मानो हो हिते जेके हुकुमरान जेके करोड़ा फ़क़ीर हुआ उन्हनि जे लेवल जो घटि में घटि माण्हू हो त हीअ माण्हू माना हुकुमराननि सां ॻाल्हाए थो उन वक़्तु बिल्कुलु जेको आहे ईअं कंदा हुआ जेको आहे माण्हुनि खे चीरींदा हुआ जीर बि माण्हुनि खे ॾींदा माण्हुनि जो ख़ुदि जेको आहे नसीर ख़ान जेको हुजे सिंध इहे जो जेके इलाही स्टेट्स जेके हुयूं उहे जेको आहे आज़ादु कयूं जेको आहे मुग़लनि जे कमदारनि खां पोइ पछाड़ी जो मुल्तान वठी वञी उनखे फांसी ॾेई छॾियो पोइ यार मोहम्मद खे बि उनखे बि जेको आहे हीअ माना सिंध रुॻो दर्द ऐं पोइ लतीफ़ साईं जेको आहे उनखे मारवी में जेको आहे कॾहिं कॾहिं जेको आहे ॻाल्हाए थो कॾहिं बग़ावतूं कराए थो त वरी ससी में जेको आहे कॾहिं कॾहिं जेको आहे वरी ॻाल्हि करे थो ऐं पंहिंजो इंसानियत जे मेराज ते पहुतल हिकु लासानी किरदारु ऐं हीअ तमसील आहे हिकिड़ी जस्ट लाइक ए कैप्सूल माना हीअ जेको मारवी आहे हिकिड़ो कैप्सूल आहे ऐं दवा हिनजे अंदरि आहे माना त असां वटि हिकिड़ो मिसाल थी वियो त मारवी हुई शींहं हुई शींहण हुई मिसकिन माण्हुनि जी धीउ हुई हीअ बादशाह हुनखे हेॾियूं लालचूं ॾिनियूं उनखे चयूं बाबा तोखे कुझु कोन थींदो बसि रुॻो त लिखी ॾे असीं जीअं चऊं थी कर हू चई न बाबा न इहे न मार न रीति इहे सेण मटाए न सोन ते हीअ तव्हांजे इन सोन खे छा कंदासीं असीं सेण असीं पंहिंजा कोन मटाईंदासीं साथी कोन मटाईंदासीं चई इहे न मार न रीति इहे सेण मटाए न सोन ते चई अची उमिरि कोट में कंदसि कान कुरीत चई पखनि जी प्रीच माड़ीअ मूर न मटिया चई जेका पखनि में जेको प्यारु मिलियो आहे जेके मोहबतूं मिलियूं आहिनि जेका पंहिंजाइप मिली आहे असीं तसवर बि कोन था करे सघूं लतीफ़ साईं चवे थो पाछाई न पाड़िया सर फक़ीर साहिबु हीअ आउं सम्झां थो त हिकिड़ो वॾो बैत आहे ऐं इन में जेको आहे लतीफ़ साईं जेको आहे भेट पियो करे हिकिड़े पासे बादशाही आहे ॿिए पासे फ़क़ीरी आहे पोरियो आहे चई पाछाई न पाड़िया सरचो सुईअ सां कीअं ढके उघाड़नि खे कीअं न ढकियाई पाणी ॻुझा तूं ॾींदा हुआ नी हीअं भई ॿुधाईंदा चई बाबा ही माण्हू जेको आहे वॾो माण्हू आहे छा आहे बाबा वॾो माण्हू चई सुई आहे हा सुई आहे बाबा हाणे भणो ॿुधाए सुई छा थी करे सुई जेको आहे छा थी करे सुई छा थी करे माण्हू ढके थी सही आहे न हा ढके उघाड़नि खे कीअं ढकियाई पार हाणे ही माण्हू जो क़दुरु पियो जेको आहे ॻोल्हिजे कहिड़ा माण्हू ढके उघाड़नि खे कीअं ॿीहर जापी ॼाण चई ॿीहर जापी ॼाण इबर जे ओसाफ़ खे चई जेके सुई जूं जेके वसफ़ूं आहिनि इन्हनि खे सम्झण जे लाइ इन्हनि खे ॼाणण जे लाइ तव्हांखे तमामु घणियूं ज़िंदगियूं खपनि हिकिड़ी ज़िंदगी में तव्हां इन्हनि माण्हुनि खे सम्झी नथा सघो इन्हनि माण्हुनि खे चई अहम समाजी कानून ॿीहर जापी ॼाण इबर जे ओसाफ़ ॿीहर मसइलो असीं ठीकु आहे असीं त खणी नथा असीं वरी ॿीहर ॼमूं खणी मुमकिन आहे इहे शिकिलियूं असांजो न हुजनि पर इहे असांजो जेको शऊर आहे असांजो जेको इल्मु आहे असांजा जेके तलकात आहिनि असांजो जेके दोस्तियूं इहे सभई असीं जेको अॻिते ॾींदा था उन वाले सां इंसान ही इंसान जो जेको रूह आहे हीअ इंसान जो जेको वियन आहे इंसान जो जेके सुखुन जेके आहिनि इहे मरनि कोन था असां हीअं जेके ॻाल्हियूं करियूं था असां न ठाहियूं आहिनि असांजे अबे ॾाॾे न ठाहियूं आहिनि हिननि ॻाल्हियुनि खे हज़ारे न लखे न हिननि खे किरोड़े साल थिया आहिनि इहे अखरनि में त खणी हाणे पहुतियूं आहिनि आवाज़नि में बि खणी हाणे पहुतियूं हूंदियूं उनखां जॾहिं अदब में हुयूं अञा ताईं जेको आहे आवाज़नि झटण वारा आला ई पैदा न थिया पखी पखणी पैदा न थिया उनखां अॻे में बि इहा प्रचार हुई की उहे समाजी कानून माना रीत जेके असीं चऊं था उनखे रस्म था चऊं या असीं उनखे मयार था चऊं उहे सेण इहे न मारनी रीत माना इहा असांजी रीत ई कान्हे का तमामु नंढिड़ो लफ़्ज़ आहे जंहिंमें अखर ई 3 माना हीअ असांजो कानून ई न आहे हीअ असांजो क़ाइदो ई कोन्हे
हीअ असांजो वड़ी कुल जे लूण लिङे लाईं माना सख़्ती कहिड़ी जे लूण लिङे लाईं चीरे चीरे चम त मूं कुर न कयो माना सफ़ा जवाब कंहिं बि सूरत में कंप्रोमाइज़ न थींदी का मफ़ामत न थींदी असीं पंहिंजी का बि जेका इन में जेको आहे अज़म जेको आहे उहो जेको आहे लतीफ़ ॿुधाए थो त इंसान ज़ात जो जेको मयार आहे जेको अज़म आहे जेका कुवत आहे उहा कहिड़ी हुअणु खपे जेके इन जाइ ते अची वञे पोइ बि ईअं चवे मूं कुर न कयो अहिड़ो कोजो कमु जांजा दावा दम तां पिट पवार वग़ैरह साहब माना असुल ॻाल्हि आहे त जेसिताणी माण्हू जे वस में आहे जेसिताणी माण्हू जहिड़ो आहे तेसिताणी माण्हू हक़ जे लाइ जेको आहे विढ़ंदो रहे हक़ जे लाइ माण्हू जीअंदो रहे छो त माना माण्हू खे जेकॾहिं जीअण थो चाहे त उनखे उन जीअण जो बि ॾियणु खपे दलील ॾियणु खपे प्रोग्राम ॾियणु खपे त भई तव्हां ठीकु आहे तव्हांखे नौकरी ते रखियोसीं पर तव्हीं कंदा छा जेसिताणी जेको आहे सो माण्हू पंहिंजो कमु नथो माण्हू जेसीं ॿुधाए माण्हू जेसिताणी पंहिंजो माण्हू मयार नथो ॿुधाए तेसिताणी तव्हां उन माण्हू खे छा कंदव तव्हां उन माण्हू खे हाणे हिते जेको आहे सो ही माई जेका आहे उहा हिकिड़ो नियापो थी वियो माण्हू लोए वञी का चोए मुंहिंजो मारवड़ ही आलम बरज़ख मां लतीफ़ थो चए या आलम बरज़ख मुंहिंजा मारवी थी चवे या असीं हींअर ख़ुदि हिकिड़ो जहिड़ा जॻंदा आलम बरज़ख में वेठा आहियूं हिक ॿिए सां असीं जेको आहे लतीफ़ जूं जेके ॻाल्हियूं वेठा करियूं किथे असांजा लोहे बचिया आहिनि किथे असांजा बचिया आहिनि थी सघे थो त उन ज़माने में मारवी जो लोहे हो मारवी जी मलीर हुई मारव जा पखड़ा हुआ पोइ फ़िलहाल खणी टरी विया हूंदा चए लोहे वञी का चोए मुंहिंजो मारवड़ जी मारवड़ खे वञी चइजो त छांगा छिजे छेलड़ो वगे साहब छांगा छिजे छेलड़ो जे कहीं जो हो सही वड़ो न सोए आऊं की वेस वेसे इहो थोरो ॾोहीड़े ॿुधायो मज़ो अचे आहे त हा ॿियो को फ़क़ीर साहिब खे असीं वेठा मिंटूं करियूं त मन जेको आहे सो मूं चयो बाबा हीउ माण्हू हीउ फ़िलसफ़ो रची वियो ॿुधी थकिजी न पवनि थोरो थोरो असांखे जेको आहे थोरो घणो राग रंग ॿुधायो त जेको आहे असां चवनि था बाबा हीउ माण्हू हाणे वञी जेको आहे सो आङुरनि ते करण जे तरह अजीब इत्तफ़ाक़ आहे जेको आहे सो अॻियां पंजनि जो लिखिजी ईंदो आहे पोइ मूंखे वरी 5 लख सम्झ में ईंदो आहे छो जो चश्मो आहे कोन असीं हणंदा आहियूं तक तक ऐं टुक चई लोहे वञी को चोए मुंहिंजो मारवड़ छिजे छेलड़ो माना ॿुधाए थी त जेके मारू आहिनि उहे पंहिंजो जेको छेलो आहे उनजी हिफ़ाज़त कनि था पंहिंजी डिंगरी जी बि हिफ़ाज़त कनि था पंहिंजी ॿेर जी बि हिफ़ाज़त कनि था पंहिंजे बचनि जी बि हिफ़ाज़त कनि था उहे माण्हू पंहिंजी वाड़ जी बि हिफ़ाज़त कनि था तॾहिं जेको आहे लतीफ़ सां इहा ॻाल्हि करे वियो आहे उहे माण्हू जी सघंदा कहिड़ा जियन से संघार अजय जनी घारे जियन से संघार अजय जनी घारियां जनी संदा ॿार 8 पहर अगूंदर जिन जा बच्चा 8 पहर ख़ुशि हुजनि उहे ई माण्हू जी सघंदा उन्हनि ई माण्हुनि सां असीं जी सघूं था ॿियनि माण्हुनि सां असीं न जी सघंदासीं अञा बि चवे थो जियन से संघार अजय जनी घारियां जियन से संघार अजय जनी घारियां जनी संदी वाड़ चोर न छोए वछड़ा चवंदा भाई ये गोपांग चरिया माण्हू अथव इहे ॿरो एॾा न वञिजो मतां जेको आहे इन्हनि जी वाड़ को इन्हनि जो वछड़ो को इन्हनि जे सीरे ते पियायो हे देरी कोन कंदा आहिनि अञा बि चवे थो चए जियन से संघार अजय जनी घारियां चए कहिड़ा चए मान लहनऊ वगी साहिब ही सिट ॿुधिजो
चिमान लहनऊं सार विच विलीअ ॾींहणे माना उहे ॾींहं जॾहिं असीं यतीम थी वञूं, जॾहिं छोरा थी वञूं, जॾहिं अकेला थी वञूं, जॾहिं को धणी साईं न थिए त उहो त यतीम खाने में वेंदो, केॾांहुं वेंदो उहो फ़क़ीर अलबस्ती वारी ॻाल्हि त पोइ उहो अचे जूनागढ़। असां त फ़िलहाल वञी वसाई आहे ऐं अहमद गाज़ी बि आहे, ख़ुदा तव्हांजा घर जेको आहे आबाद ऐं शादाब रखे। ऐं असां मिड़ई फ़िलहाल थर थपड़ करे फ़िलहाल भॼी आया आहियूं। हाणे अचो थी वॾमाण पाई जा मयार जेके सभई वेठे ॻाल्हि कईसीं, हीअ जेको तव्हां महबूबनि सां जेको तव्हां हा हीअ जेको हा इहो तव्हां जेको आहे सो पंहिंजे हिसाब सां यादि कयो त हीअ तव्हां जूं बतूं जेके आहिनि त इहे पियो विसामनि त आऊं जेको आहे सो ॿ टे जेको आहे सो लतीफ़ साईं जा ऐं छो त हाणे असां लतीफ़ साईं खे सुरवाइज़ सम्झंदासीं त पोइ उन में सॼे दुनिया जहान जा जेके आहिनि उहे मौज़ू अची वेंदा हलिया। त हाणे इहो त आऊं थोरी साई थो खणा बबल कासुम में इज़त हाणे फ़क़ीर साहिब खे मिंथ कई अथऊं हाणे उहा निसाब थी आहे। हाणे फ़क़ीर खे चऊं था त असांखे ॿुधायो भाई उते ॾिसो नी रीलनि जा आवाज़ पिया अचनि त तव्हां ॿुधो था इहे हवा जा इहे सटका इहे दरिया जी कदीरे वेठा आहिनि। हाणे फ़क़ीर साहिबु जेको आहे ॾिसो केतिरो अचे थो हथ में ॼणे वेही केतिरी भाई ही पूरी थी हुन में आहे तव्हांजी बत्ती ऐं जॾहिं विया तव्हां सही आहे गाई जो तव्हांजी मर्ज़ी जी तव्हांखे ठीकु आहे हा सही जेकर हुयसि धारी लाला जेकर हुयसि धारी ओ मारुन तॾहिं विसारी लाला जेकर हुयसि धारी लाला जेकर हुयसि धारी ओ मारुन तॾहिं विसारी लाला जेकर हुयसि ओ उथड़ा मींहं मलीर ते ओ उथड़ा मींहं मलीर ते गाहन कई गुलज़ारी उमरदा मारुन तॾहिं विसारी जेकर हुयसि धारी लाला जेकर हुयसि धारी ओ मारुन तॾहिं विसारी लाला जेकर हुयसि ओ विंदुसि वेहद सकीन की ओ विंदुसि वेहद सकीन की पूरे रात अंधारी उमरदा मारुन तॾहिं विसारी पूरे रात अंधारी उमरदा मारुन तॾहिं विसारी जेकर हुयसि धारी लाला जेकर हुयसि धारी ओ मारुन तॾहिं विसारी लाला जेकर हुयसि ओ वदियूं शाह लतीफ़ चए ओ मुर्शिद लाल लतीफ़ चए पंहिंजे वस न वेचारी उमरदा मारुन तॾहिं विसारी ओ पंहिंजे वस न वेचारी उमरदा मारुन तॾहिं विसारी ओ वदियूं शाह लतीफ़ चए ओ मुर्शिद लाल लतीफ़ चए पंहिंजे वस न वेचारी उमरदा मारुन तॾहिं विसारी
जे वस न वेचारी उमर दा मारुन तॾहिं विसारी जेकर हुयसि धारी लाला जेकर हुयसि धारी ओ मारुन तॾहिं विसारी ला जेकर हुयसि। तेरी महिरबानी साईं। वाह भईया, अदा फ़कीर साहब जी महिरबानी ऐं इलाही ॾींहंनि जूं असांजूं जेके हुयूं मिनतूं जेके महिरबानियूं जेके हुयूं उहो फ़कीर जेको आहे असांजो पूरो कयूं। असांजो फ़कीर मारी चए ॿिन्ही ॿाहुनि ॿेड़ियूं मथे काननि कंद, ॿिन्ही ॿाहुनि ॿेड़ियूं मथे काननि कंद, चई मामन साण मलीर जो, चई मामन साण मलीर जो वेठी पुछां पंथ, हूंद न सारे में बंद ते कर लधाऊं कॾहिं, चई ॿी का बि ॻाल्हि कोन्हे, रुॻो असांजी ख़बर लहंदा, को मुलाक़ी अचे हा, को मुलाक़ात करे हा। इस्पतालुनि में जेलुनि में जेको आहे माण्हू खे इन शइ जी ज़रूरत थींदी आहे। हूं त हूअं ई जेको आहे सो माण्हू हिक ॿिए सां पियो जेको आहे सो मिलंदो, पर हींअर जे असीं ज़िंदगी मां गुज़रूं पिया, उहा तव्हां असांजे अखियुनि में आहे। पर जीअं त अॼु असीं हिननि माण्हुनि जेके मुख़्तलिफ़ किरदार जेके लॻी, इहे फ़क़ीर जेको आहे केॾो लदीलो जेको आहे आवाज़ ॿुधायो, पर असां हाणे जेकॾहिं माण्हू वरी ईअं बेवस थी वेंदासीं। हाणे मसइलो इहो आहे त असां जेके असांजी क़ौम या असांजो माण्हू या असांजी कुवत जेकॾहिं बेवस थी वई आहे त हाणे उनखे वरी जेको आहे सो साह पटे वई आहे, हाणे उनखे वरी नई ज़िंदगी गुज़ारणु खपे। हाणे ख़लीफ़े साहिब जहिड़ो बहितर त मारू मिठे वात सुहिणे में सदु कयो, सुहिणो माना ख़्वाबु, ख़लीफ़े साहिब चओ त मारू मिठे वात, चई सुहिणे में सदु कयो, चो जियसि जेकसि आया, जियसि जेकसि आया भायम भिनी रात, उहो चए जेका भिनी राति जेका पोइ राति जेका हुई अञा आउं सम्झां थो पाण जी अञा अधनि में हले पई, चई जियसि जेकसि आया भायम भिनी राति, चई पसां जा पिरभा, सुबुह जो वीचारी जॾहिं थी उथे, चई पसां जा पिरभा जुसो जंजीरनि में, उहा ई साॻी ॻाल्हि अॻु में लतीफ़ साईं करे वियो। हा भिनी माना पोइ राति, हा जी ॿिन्ही ॿाहुनि ॿेड़ियूं मथे काननि कंद, चई मामन साण मलीर जो वेठी पुछां पंथ, चई हूंद न सार में बंद जे कर लधाऊं कॾहिं, चई जेकॾहिं असांजी का ख़बरचार जेकॾहिं लहंदा असांखां जेकॾहिं, हाणे हिते बि ॾिसो न इहा ई ॻाल्हि आहे, हाणे मारवी आहे उनखे कैद करे छॾियो, हाणे उनखे हिकिड़ो लालचो ॾियनि पिया, माना उन सां ॼण गुफ़्तगू थिए पई। हाणे अॻे जेको आहे माण्हू खे खणियो वेंदा, पोइ माण्हू हुनखे थुधा हणंदा, पोइ हुनखे चिचरियूं टुक टुक करे उचिलो छॾींदा हुआ, ख़बर ई कान पवंदी असांजे आलमनि खे अदीबनि खे। ऐं सम्झां थो जेको घोड़ा घोड़ा जो जेको असरु पियो आहे, भई काफ़र तव्हां ॾिसो न सवेर जेको काफ़र गिरी वारो जेको फ़क़ीर पाण पढ़ियो चैप्टर, उन में त लॻे थो त केरु बचियो ई कोन्हे, हुन में केरु बचंदो ई कोन्हे, उन में सभई जेके असां काफ़र आहिनि उन में। त आउं तव्हांखे ॾाढो हिकिड़ो ख़्वाजा मोहम्मद ज़मान जो ॾाढो हिकिड़ो ख़ूबसूरत बैत तव्हांखे ॿुधायां, त उहे माण्हू जेके काफ़र आहिनि कोन, जिन माण्हुनि ते इल्ज़ाम थो लॻे ऐं उन कुफर जे ख़िलाफ़ु माना ज़ुल्म जे ख़िलाफ़ु मुनाफ़क़त जे ख़िलाफ़ु हुननि माण्हुनि जंग कई ऐं उन खां पोइ उन्हनि ते इल्ज़ाम लॻा थी माण्हू काफ़र, इहो मसइलो ख़्वाजा मोहम्मद ज़मान जे अॻियां बि आहे। पाण फरमायो त जे काफ़र थिया कुफर छॾे से हमेशह आया, इन खां वधीक ॿी कहिड़ी माना कुफर छॾे, माना असां माण्हुनि इहो जेको कुफर जेको आहे, कुफर जी माना छा, हीअ दुनिया जा जेके ज़ालिम माण्हू जेके ॿ नंबर जेके माण्हू आहिनि उहे काफ़र आहिनि। काफ़र उनखे चइबो आहे जेको ख़ुदा जे कानून खे न मञे।
ऐं जेको ख़ुदा जे कानून खे नथो मञे तोहीन त उहो थो करे। जेको माण्हू अलाह जो दोस्त आहे, जेको माण्हू पूरो करे थो हक़ लाल जो, पंहिंजा बचा पाले थो, हिन पंहिंजे हिन समाज खे जेको आहे खाराए थो पाले थो, उहो तव्हांजो थी वियो काफ़र थी वियो आहे। बाक़ी ही जेके माण्हू सॼो ॾींहुं जेको आहे टुकड़नि ते पलिजनि था, खाराइण वारा हिननि माण्हुनि खे ॿिया आहिनि, उहे जेको आहे मुस्लमान थी विया आहिनि। की असां त कुझु नथा ॻाल्हायूं। असीं पंहिंजे मुर्शिद खां पुछूं था, हे जेको अनपढ़ियो जेको शाइर आहे, जेको वली अला बुज़ुर्ग जेको लतीफ़ साईं, त बाबा ही मुस्लमान चइबो छा खे आहे? मुस्लमान आहिनि छा? ही केरु आहे? ही जेको ईमान ईमान पिया कंदा, हाणे ईमान थियो आहे त हर को माण्हू जेको आहे जेको हिननि सां न ठहे हुनखे जेको आहे काफ़र करे छॾियो। लतीफ़ साईं चए थो इन पर न ईमान, फ़क़ीर बैठि थो ॿुधे, चए थो इन पर न ईमान जे कलमे को कोठाई, चए जॻह तुंहिंजे दिलि में शिरक ऐं शैतान, चए जॻह तुंहिंजे दिलि में शिरक ऐं शैतान, चए मुंहं में मुस्लमान। तो भला मुंह में मुस्लमान माना तूं इंट्रोड्यूस आहीं, तूं मुस्लमान, तो तुंहिंजो नालो अब्दुल मोहम्मद सिद्दीक उस्मान आहे, उनजे करे ख़बर थो पए जाइज मूंखां तोखे नालो मुस्लमान जी माना इहा आहे जो तूं हुलीअ मंझां शबीह मंझां शिकिल न न हुजे भले तारीफ़, हुनमें सभु शयूं अची वियूं आहिनि। माना ॾिसो न, पाण त मस्जिद हूंदी जे ॻोठ में, परे खां सम्झंदा जीअं मुस्लमान जो ॻोठ आहे, पर ही लतीफ़ जेका ॻाल्हि करे थो, मुंहं में मुस्लमान अंदरि आज़र आहीं, माना अंदरि में तूं जेको आहे सो वेठो बुत ठाहीं, तूं बुत कर, तूं वेही रहियो आहीं, ईअं छो थो करे? त असुल ॻाल्हि इहा ई आहे कि जेको लतीफ़ साईं जेको मयार थो ठाहे, हाणे ही जेको आहे माना हाणे वरी अहिड़ा किरदार जेके माना तहरीक जे लाइ माण्हू खे आमादा कनि था, जेके माण्हू तकलीफ़ूं जेके आहिनि से खाइनि था, ऐं जेके माण्हू छिपूं छपर खट पढ़ण पथराणी पाइनि, छिपूं। हाणे ही अॼु त जेको आहे पनी में वेले में जेको आहे आवाज़ु ॾेदुनि जो आवाज़ु आहे, ॿुधो त ॾेदुनि जो आवाज़ु, ही फ़क़ीर में वेठो आहे, ही फ़क़ीरूं बि वीचारियूं सुतियूं पियो आवाज़ु। पर हिते जॾहिं लतीफ़ जी केतिरी हले पई ऐं तव्हीं जॾहिं असांजे अखियुनि में वेठा आहियो त असांखे केॾो मज़ो थो अचे। असांखे त लतीफ़ साईं जो इहो बैत यादि थो अचे त छिपूं छपर खट पण पथराणियूं भायां, जिते रातड़ी मिरू मूं माइट, से सेणनि जे सहट डूंगर मूं डोली थियो। माना सेणनि जे सदके जे उन्हनि जी महिरबानी जे करे डूंगर जेको आहे उहो जबल जेको आहे, हीअ जेका जबल जेका ज़िंदगी जेका थी वई हुई, उहा बि असांजे लाइ ॼण डोली थी पई आहे। असांखे ॼण तीअं जेको आहे सो ईअं भाकुरनि में भरियो, ईअं जेको आहे कुल्हनि ते खयो था वञिजे, डोलियल वञी खणी वञिबो आहे। हाणे उहो वरी सॼो जेको ससी जो सुर आहे, पोइ ससी में ॻोला बि आहे, पोइ हुन में सप बि आहे, हुन में सग बि आहे, पोइ उहा वॾी दीवायूं करे कुठल कूकारे, हुन पन पंहिंजा सारिया हंजूं हलंदा हारे, चई इश्क जे आरे ससी सूर पिराया, चई जीअं से हरण मां सरगर्दा संसार में, हू पग न धरे पटीअ, हू धड़ सिर धरे न साह, जेकस तन मुला ससी सूर पिरायो। माना ही ससी जा सूर ॻोल्हे पियो, चलो ही मुंड न मञा तन, चए ही माई बि आहे, ही माई आम माई न आहे। माजिद ख़ान पंहिंजो बलोच इहो बि असां सां गॾु जेको आहे पंहिंजो हिंगलाज में बि असां सां गॾु हो, हिन वारे जेको आहे सो असां सां गॾु कोन हो। त माना उहो जेॾीमहिल ससूअ खे चयूं त बाबा ही तूं चरी थी आहीं छा? ही ससीअ जे सफ़र में अलाए तो जहिड़ियूं केतिरियूं ससियूं जेके आहिनि उन जबलनि सां लॻी मरी वियूं, तूं जेको आहे सो कीअं जबलनि में लॻी थी? ससी कहिड़ो जवाबु ॾिनो फ़क़ीर ख़बर अथव? ससी चयो हलंदे हो त पुनूअ ॾे खोजनि खे खोटियो, चई हलंदे हो त पुनूअ ॾे ते खोजनि खे खोटियूं, चई पढ़ण तनी पट थियो जे लालण लाइ ॾोठियो, चई लालण जे लाइ जन सभु कुझु साड़े छॾियो, उन में सभु कुझु में फ़क़ीर सभु कुझु अची वियो।
चई लालण लाइ लतीफ़ चए उहे जेके ॾूठियूं थी वियूं आहिनि चए सभु सहेलियूं सिक चए सभु सहेलियूं सिक खे चुंझूं ऐं चोटियूं उहे जेके चुंझ जेके हुयूं जेके झुॾा जेके हुआ जेके झुरा जेके हुआ जेके थम हुआ जंहिंमें जेको आहे मेरू जंहिंमें वेंदा आहिनि चए उहे या जेके चोटियूं जेके आहिनि चए सभु सहेलियूं सिक खे चुंझूं ऐं चोटियूं चई ॿांभण थी ॿूटियूं त कुता कीने केच जा त ॿांभण चयो असां किथे रखियो आहे चई हे मिरू चई हे माह कीन कमीणीअ रखियो चई असां बि कोन रखियो आहे इहो आहे अचो हाज़िर आहे इन खां वधीक ॿियो असां वटि छा आहे इहा त उहे जेको आहे पेरनि जी अमानत आहे ऐं ससी वेही पिए थो ओचितो जेको आहे अॻियां जेको आहे अची वियो जेको आहे कुतो अचे कुतो जेको आहे भौंकियो फ़कीर साहिब जो ॿुधे पाणी हिते मुंहिंजो पियो हो फ़कीर जो ॿुधे ऐं साईं अहमद गाज़ी आहे उहो बि तव्हांखे सलाम थो ॾे ऐं साईं नूर मोहम्मद बि वेठो आहे माना मटियारी बि असां सां गॾु वेठी आहे हीअ नवाब शाह खां वठी पदीदनि ते सॼी संगत सां गॾु वेठी आहे हीअ अमा साहिदा बि जेको आहे सो इहा कुंडली पासे वठो ॾिस इहो सवेर खां वठी वेठी साजिदा सुठी शाइरा बि आहे ऐं तमामु सुठो करे वेंदी आहे शाइरी हा अलाह साईं जी इहा ई महिरबानी आहे मूंखे लॻे थो सारंग बि असां सां जेको आहे सो गॾु वेठो आहे उन ॾींहुं आयुसि पियो त लिखियो पियो त ॻोठु फ़कीर मोहम्मद लाचारी मूंखे सट अहिड़ी आई तूं साइकिल मोटर तूं मुंहिंजो झल जेको आहे सो यार इहो ॻोठ जी तख़्ती ते पढ़ो हाजी आयासीं पिया फ़कीर मोहम्मद लाचारी राति बि लाचारी लाशरनि जो ॻोठ हो मूंखे जेको आहे सो वरी फ़कीर मोहम्मद यादि अची वियो अॼु वरी जेको आहे सारंग असां सां जेको आहे सो गॾिजी वियो आहे ऐं सम्झां थो त हाणे कुझु जेको आहे तव्हांखे लतीफ़ साईं जा बैत ॿुधायूं फ़कीरनि खे हीउ हिकिड़ो मुस्तक़िल मौज़ू आहे वॾे माण्हू जो मयार छा आहे उनजे लाइ क़ुर जो मयार कहिड़ो आहे उनजे लाइ उन खां अॻे जेके मज़हब हुआ अॻे जेके वॾा माण्हू उन्हनि जो मयार कहिड़ो आहे अप टू डेट अॼु जेके वॾा माण्हू आहिनि उहे सभु मयार खणी ईंदासीं त जेसि ताणी तव्हां हिकिड़े माण्हू जो हिकिड़ो मयार तव्हां क्रिएट नथा कयो जेसि ताणी इहो तव्हांजो नज़रियो इहो तव्हांजो निज़ाम ऐं इहा तव्हांजी सियासत इहे सभु शयूं बेकार थी वेंदियूं आहिनि छो त अमल केरु कंदो अमल त माण्हू खे करिणो आहे ऐं उहो कहिड़ो अमल करिणो आहे उहो अचो त जेको आहे लतीफ़ साईं खां जेको आहे पुछो अची हीउ जेको सुर आहे जेको सिरी राग जेको सुर आहे लतीफ़ साईं उहो भॻी उहो ईअं आहे ॼण त जेको आहे ॿुधाए थो लतीफ़ साईं त तूं ईअं ॼण त हिकिड़ी ॿेड़ी आहीं ऐं दुनिया जेको दरिया आहे तूं जेको आहे सो उन दरिया में जेको हलियो पियो पोइ उन में के माण्हू तारू आहिनि के माण्हू तारू कोन्हे के तरी था वञनि के ॿुॾी था वञनि दुनिया सभु दरिया को तारू तंहिंमें हिकिड़ी लहर लो भॼी ॿियो आतशी चई ओड़ा तारनि थिया मोड़े चाढ़ियूं मकड़ियूं त हीउ जेको दुनिया जेको दरिया आहे जेको दुनिया जो उन मां बि लतीफ़ साईं चवे थो जेके तारू जेके माण्हू हूंदा उहे माण्हू तरी सघंदा ऐं इहे फ़क़ीर घणे भाङे जेके दरियानि जे कंधी तां हलंदा आहियूं पोइ ख़ासि करे बान आहे वॾो पोइ पियो मूंखे ड्रिजारी ईंदो आहे मथां घणियूं आहियूं मथां वेठो आहीं ऐं उनजो जेको आहे सो दलील इहो ॾींदो आहे त जेकर तूं ॿुॾी वेंदा त कढी कोन सघंदुसि त जे मथां टपो ॾियां तूं घटि में घटि घोड़ा त तूं कढी घटि में घटि तूं ऐं कोशिशि कंदुसि जेको आहे सो पाण तरी वेंदासीं चए सरसे साहिर ॿोड़ियो मुंद ॿोड़ियो महिरा पोइ लतीफ़ साईं चए थो सरसे साहिर ॿोड़ियूं असां अहिड़ा अलाए कई दरिया ॿोड़े छॾिया अचे लतीफ़ थो चए चई सरसे आउं नथो चवां लतीफ़ साईं थो चवे
हीअं ओचितो अची वियो आहे जेको आहे सो यादि अची वियो आहे चई सरसे साहिर ॿोड़ियो मुंद ॿोड़ियो महिरान चई विञायो पाण तो हाणे कंध कपनसी चई उन दरिया खां जेको आहे वकिरो ई विञाइजी वियो आहे विञायो पाण चई पंहिंजो जेको जेको अथसि पंहिंजी जेका स्पीड जेका अथसि पंहिंजी जेका उनजी जेका वहक हुई उहा विसरी वई हले छो हाणे कंध कपनसी चई 12 कुन 32 तर 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 मथे भटू माना ही वरी हिकिड़ो बग़ावत जो जेको आहे सो हिकिड़ो जेकॾहिं तव्हीं माण्हुनि खे पंहिंजा हक़ न ॾींदव जेकॾहिं तव्हां पंहिंजे बचनि जे मर्ज़ी सां जेकॾहिं तव्हां सुठा जोड़ा न ठाहींदव त पोइ हीअ जेके सुहिणियूं तव्हांजूं जेके आहिनि ॿुॾंदियूं रहंदियूं उन जे करे अचो थी जेको आहे सो असांखां न थी सघे थो असांजी ॻाल्हि तव्हां न सम्झो असीं त वरी बि जेको आहे सो न रुॻो आम माण्हू पर फ़क़ीर माण्हू तव्हीं त जेका सभु बादशाह माण्हू आहियो त ही ॾिसो थी जेको आहे सो लतीफ़ साईं चवे थो त 12 कुन 32 तड़ 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 मथे भटूं चई उथियो आधी राति जो सोणी ॾे सटूं चई छॾियो खीर खटूं लुॾो लोहरनि विच में हा वग़ैरह छॾियो खीर खटूं लुॾे लहरनि विच में माना खीर खटूं केरु छॾींदो खीर खटूं जो मतिलबु आहे त जेकॾहिं हिकिड़े पासे चई बाबा हाणे ठीकु आहे जेको तव्हांखे मिलियो उन ते राज़ी रहो छाजा हक़ छाजी जेका असां सूंहं छाजूं मर्ज़ूं छाजा अख़्तियार बसि हलो नथा हलो त पोइ जीअं सम्झो था पोइ जीअं असां वटि थींदो रहियो पर जेकॾहिं न पर जेकॾहिं ज़िंदगी जो मयार आहे बाबा पेट त भरणो आहे पर सुठी शइ खाइणी आहे जेकॾहिं सुठी शइ न आहे हक़ लाल जी न आहे त इहो जेको आहे सो कलमो पढ़बो भली बुख भरम जी शल न वञे शान इहा जेका भरम आहे जेको आहे सो इहो भरे रहे जेको आहे शान न विञाइबो आगम कयो अचनि हाणे असां ही जेके महिरबानियूं जेके आहिनि इंसान ज़ात ते मुख़्तलिफ़ जेके सुर आहिनि उन्हनि सभिनी में लतीफ़ साईं आहे लतीफ़ साईं जो रोमांस आहे लतीफ़ साईं जा ईअं सम्झो त उन में बिशारतूं आहिनि उन में ऐं पंहिंजो इहे रशीद वाढेलो बि अची वियो हलियो यार असांजो यूसुफ बलोच साईं साईं असलम खे सलाम ॾिजईं अली खे सलाम ॾिजईं असीं वेठा आहियूं मारिब जे मुल्क जे थर में वेठा आहियूं लिको के ॻोठ में हा हे अहसन अली जेको आहे सो जेको आहे उहो बि वेठो आहे असीं वेठा आहियूं त ॿियो असांजो कमु आहे कोन पर असीं उहो आहे बसि मिड़ई जेको आहे राति जेका हिते थिए थी उहा त कहर जी राति थिए थी ऐं जेकॾहिं मूंखे को कंहिं अदालत में जेकॾहिं केस न हलाइनि त आउं ईअं चवां त जन्नत जी राति बि अहिड़ी हूंदी अलाए कोन हूंदी जेके तव्हांखे जन्नत जहिड़ी राति ॾिसणी आहे त पोइ मीरपुर ख़ासि अचो हेॾे खुलियूं हवाऊं हेॾे वण पिया नचनि हिते केॾी जेका ख़ूबसूरत ज़िंदगी आहे लतीफ़ साईं चए थो आगम कयो अचनि आगम झुड़ कीअं उथंदो आहे ऐं सो बि ख़ासि करे जेको सावण जो केरु पियो अचे सॼणु पियो अचे महबूब पियो अचे छो त मींहुं छा जे लाइ ईंदा आहिनि मींहुं त रहमतनि ख़ुदा जी अॼुकल्ह सॼणु पियो अचे जेकॾहिं साजन पियो अचे उहो बि सावण मींहं वांगुरु पियो अचे सिध सॼण सावण मींहं जी आगम कयो अचनि चई आऊं मझां तन इंदलठ थी उभरां चई आऊं उन्हनि मझां इंदलठ थी उभरां इंदलठ नतीजो आहे माना ॾाढा मींहं ॿुठा जेतिरी ज़रूरत हुई कॾहिं घटि कॾहिं वधीक पछाड़ी जो इंदलठ पाण खे ऐं उन मथां असीं सभई माण्हू जेके आहिनि ख़ुशहाल थी निकितासीं फितरी तौर ते ॼण त हिकिड़ी इंदलठ इशारो ॾेई वई हली त बाबा हाणे पोरियो तव्हीं करियो फ़सुलु तव्हीं पोखियो चए त मूं झुड़ ॾिठो उभ में चई मूं झुड़ ॾिठो उभ में धोला लॾ मलाए चई अचनि आब अॻे कयो विझूं उतर वाह चई छन छॾे पट पा अॾु उतां ई पखड़ो ॿियो हिकिड़ो ॾाढो बहादुरी जो बैत आहे लतीफ़ साईं जेको आहे ॿुधाए थो जेको आहे केदारे मज़ा ॿुधाए थो ऐं हिकिड़ो माण्हू आहे उहो मैदान में बीठो आहे ऐं कटक जो अॼु मैदान अची थियो आहे उते जेको आहे सो कमांडर जेको आहे
उहो माण्हुनि खे पोइ तके ॾिसे माण्हुनि खे पोइ कहिड़ा माण्हू परना आहिनि, कहिड़ा माण्हू मुड़ुसु माण्हू आहिनि, कहिड़ा माण्हू विढ़ंदा, कहिड़ा माण्हू कोन विढ़ंदा। छो त आख़िर जी जेका छांड जेका थींदी आहे पोइ उन में ॾिसूं हिकिड़ो माण्हू अहिड़ो आहे उहो पंहिंजो पाण खे जेका या त बचाए पियो पंहिंजो पाण खे ऐं ॿुधाए पियो त किले वेर कटक में साऊ सभु नून। साऊ माना जेको सुञाण आहे, जेको ॾाहो बि आहे, ठीकु आहे, हिकिड़ो आहे बहादुर आहे, पर उहो साऊ न आहे। उनखे अकुल जेको आहे थोरो आहे, उनखे या थोरो वधी वियो आहे उनखे। त किले वेर कटक में साऊ सभु नून, जे पिड़ ते सही पून मोटण जनी मीअण। जे पिड़ ते उहो पवंदो फ़क़ीर जंहिंजे लाइ लतीफ़ साईं चवे थो, जंहिंजे लाइ मोटण मेणो आहे, जंहिंजे लाइ उनजी ज़ाल पुछणु चवे माई खे ॿुधायूं त माई तुंहिंजो जेको मुड़ुसु आहे उहो मारिजी वियो न, उनखे चऊं त तुंहिंजो मुड़ुसु जेको आहे भॼी वियो। हुन न चयो त मुंहिंजो जेको मुड़ुसु आहे उहो भॼो कीअं। हा जी भॻो आऊं न चवां मारियो तव्हां विसां, जेकॾहिं चओ था त भॼी वियो आहे त आऊं इहा ॻाल्हि थी चई भॻो आऊं न चवां मारियो तव्हां विसां, चई कांद मुंहं में धकड़ा, चई सेकींदे सूंहां, तपण लॼ मरां जे हूंदसि पुठ में, पंजे पुठी में धक हूंदसि पोइ बि थी सघे थो त आऊं खणी जेको आहे सो उन जा उहे सेकियां, पर मूंखे लॻे थो उहो मूंखे मज़ो ऐं उहा मूंखे ख़ुशी कान थींदी जेका हुनजे मरण ते। माना असली ही माण्हू असांखे ही बहादुर कनि पिया, ही माण्हू असांखे सगारो कनि पिया, ही माण्हू ॿुधाइनि पिया त जहिड़ियूं बि हालतूं अचनि उन में तव्हांखे जेको आहे सो मुड़ुसु माण्हू थियणो आहे, तव्हांखे मुड़ुसु माई थियणो आहे, तव्हांखे मथां जेको आहे सो मायूं सॻो जूं कावड़जी पवनि। असांजे लाइ मुड़ुसु माण्हू बि माई खे चवंदा पिया मायूं बि ॾाढो मुड़ुसु माण्हू आहिनि। कॾहिं कॾहिं जेके आहिनि से इस्तलाह थी वेंदा आहिनि। ख़ैर चिमूं झुड़ ॾिठो उभ में ढोला लॾ मलाए, चई अचनि आब अॻे कयो विझूं उतर वाह, छंद छॾे पट पा अॼु उतां ई पखड़ो, चई किले वेर कटक में पाखर जो पाए। हिकिड़ो हमराह खे ॾिठऊं जो उन वरी पाखर पे पाती, लोह जो टोपलो हूंदो आहे, पोइ ज़ले वारी जेको आहे सो ईअं ड्रेस हूंदी आहे, ईअं चोलो हूंदो आहे, ईअं सभु शयूं, पोइ के नकड़ा हूंदा आहिनि कीअं कीअं लोह जा। त कमांडर चयो इन माण्हू खे कढो, चई ही माण्हू जेको पंहिंजो बचाव पियो करे, इहो माण्हू पंहिंजो बचाव कंदो या विढ़ंदो। चई किले वेर कटक में चई पाखर जो पाए, चई किले वेर कटक में चई पाखर जो पाए, उन खे जीअण जो अञा आसांगो आहे, चई उन खे जीअण जो अञा आसांगो आहे। फ़क़ीर पोइ सूर्य चई सूर्य सो चुआए जो रुॻो ई रण गिड़े, गागनदास सो ॿुधे चए थो सूर्य उहो चवराए जेको मैदान ते अची वञे बाबा हाज़िर आहियूं, पोइ उहो भत थो रधाए, उहो जुतियूं थो खणाए, उहो कपिड़ा थो खणाए, उहो बंदूक थो ॾे, माना अञा ताईं जेको आहे को हुकुम ई कोन मिलियो आहे। अॻु में जेको आहे सो बीह रहियो आहे लठ कोड़े ते खणी, बाबा आऊं जेको आहे तव्हांजी अॻुवानी कंदुसि तव्हांजी। चई कथोरीअ घुरी लतीफ़ साईं जेको मयार आहे, जेकॾहिं असीं सम्झूं था की तव्हांजा जेके फ़िलसफ़ा जेके आहिनि, तव्हांजा जेके इल्मु जेके तव्हांजा आहिनि, या तव्हांजी अॼु जे ज़िंदगी जा जेके मुजारा आहे सियासी समाजी सकाफ़ती, इहे ई आहिनि इल्मी, ॿिया कहिड़ा जेके सभई जेके इहे ई आहिनि। हीअ इल्मु आहे बाबा, हीअ जेको आहे सो जिनसात जो इल्मु आहे, हीअ को समाजियात जो इल्मु आहे, हीअ धरती जो इल्मु आहे, इहे सभई इल्मु आहिनि। हाणे इहे अचूं था त लतीफ़ खे पढ़ूं था त पर लतीफ़ जेको हीअ असांखे इल्मु ॾिए थो, कहिड़ो इल्मु थो, माना हिकिड़ी फिल्म थो चिटे पियो ॼण हिकिड़ो हमराह आहे, उन जेको आहे वरितो छा आहे लूणु, हाणे लूणु वरितो आहे, पोइ थोरी देरि पासे पासे बीही, पोइ उनजी नियत ख़राबु थी उनजी, उन चयो त हाणे भला ठीकु आहे दुकानदार खां ॻाल्हि वई हूंदी विसरी, त दुकानदार खे चवां त हाणे मूंखे थोरी खथोरी जी थोरी रुंग मूंखे ॾे, त हू ॾेई चवंदो थी सघे थो मथां जेको आहे त हिन खथूरी वरिती हुजे, हुन जे करे खथूरी जी हिनखे आऊं रुंग हुनखे ॾेई छॾियां हुनखे।
ऐं जेॾीमहिल जेको आहे हुन हुनखे रुंग घुरी त उते दुकानदार सुञातो। हाणे हीउ शाइर त जेको आहे हीउ त ॼण त अलाह साईं खे ॼण त हिकिड़ो केॾीमहिल कबीर वाणियो थो चवे, हीउ वरी जेको आहे उनखे वॾो दुकानदार ऐं जेको आहे वापारी जेको आहे शाइरी आहे, शाइरी जी पंहिंजी पंहिंजी ख़ूबसूरती आहे, ॿोली आहे। हाणे लतीफ़ साईं उन कहाणी खे कीअं जेको आहे ख़ूबसूरती सां चिटे थो, चए थो वखर विहाई लूणु, चई वरितो अथई लूणु, चई वखर विहाई लूणु तुरुंग खथूरीअ घुरी, चई भूंगो तुंहिंजो भरते, चई भूंगो तुंहिंजो भरते, चई जिम विञाई मूड़, चई भूंगो तुंहिंजो अची हाणे तुंहिंजी जेका ज़िंदगी आहे उहा हाणे किथे अची भर ते अची बीठी आहे। माना दरिया जे भर ते माना हाणे हिकिड़ी जेकॾहिं दरिया जी लहर लॻे, दरिया में चवंदा आहिनि लपाट, चयो लहर जी चई हिकिड़ी जेका लपाट लॻे त तूं किथे हूंदे, चई भूंगो तुंहिंजो भर ते, चई जिम ॻाल्हाईं कूड़, चई हिकिड़ो नुस्ख़ो तूं यादि करे छॾ। माना लतीफ़ साईं असांखे ॿुधाइबो त बाबा हाणे ॻाल्हि ॿुधो त हाणे महिरबानी करे जेको आहे सो इहा ठगी न करियो, जिम ॻाल्हाईं कूड़, जिम माना चुप मतां, चई जिम विञाईं मूड़ जो तो खटियो सो घोरियो, चई हीअ जेका तुंहिंजी जेका हयाती आहे इहा तुंहिंजी मूड़ी आहे, चई जिम विञाईं मूड़ जो तो खटियो सो घोरियो, तो जेको खटियो सो घोरियो ऐं तूं त हिते अलाए छा छा जेको आहे सो करणु आयो आहीं। ऐं हिकिड़ो बैत आहे ऐं पंहिंजो आउं सम्झां थो त श्री राग जा बैत आहिनि ॿ टे, उहे था पढ़ूं। मयनि मथे समरा खुयल सॾु करे, ऋण बयाबान आहे उते हमरा जेके ढाबो कयो अथनि सुबुह जो हाणे हलण वारा थिया आहिनि, पोइ त ख़बर पई त बाबा कंहिंजी गाॾी ख़राबु थी वई, कंहिंजो ऊठ ख़राबु थी वियो, कंहिंजो घोड़ो मारिजी वियो, पोइ त जिन माण्हुनि जा बचा उहे सरा हुआ, पोइ जेके माण्हू हेखला थिया पोइ उन्हनि माण्हुनि पे हेॾा होॾा वीचारा ॾिठो, पोइ उन में किन माण्हुनि उनखे सॾु कयो उन्हनि। हाणे हितां खां ई जेको लतीफ़ साईं जो जेको बैत आहे उतां खुले थो, माना हीउ बैत जो जेको मस्तु पस मंज़र इहो आहे त मयनि मथे समरा, उहो जेके मया जेके उठ हुआ जेके हुशाए वेठा हुआ उन्हनि जे मथां माल रखियो वेठा हुआ, खुयनि सॾु करीं, हे जेके वीचारा खुहिजी विया हलिया, जेके मारिजी विया हलिया, जिन जा उठ बेयारो मददगार थी विया हलिया, यतीम जेके माण्हू थी विया हलिया उन्हनि खे सॾु कंदा अचनि, चई खुयनि सॾु कॾीं। हाणे उहे सोचनि पिया जी ख़बर न आहे की छाजे लाइ असांखे सॾु पिया कनि, ईअं न थिए त अॻिते हली असांखे वरी कोई जेको आहे उछले छॾी ऐं माल असांखे थींदो आहे, अॻे ईअं ई थींदो हो, माण्हू हिक ॿिए खे कोरंदा हुआ, बसि छा कंदा, चई न ही सम्झी विया हलिया हेॾी छाजे करे जेको आहे त माण्हू ॾींदा आहिनि, चई साथ निभायो नीन, हू ॿुधाइनि पिया वाट इज़ अवर कल्चर, असांजी तहज़ीब छा आहे, असांजो कल्चर छा आहे, असांजूं रीतियूं छा आहिनि, असांजा उसूल असांजा कहिड़ा आहिनि, चई साथ निभायो नीन ई पर संजी सॼणे, इहा असांजे सॼणनि जी पर आहे, इहो उन्हनि जो तरीक़ो आहे उन्हनि जो, तंहिंजे करे असीं हर हाल में अॼु जेको तव्हां सां थियो आहे इहो सुभाणे असां सां बि थी सघे थो, पोइ वरी ईअं असां बि जेको आहे हिक ॿिए खे छॾींदा जे करे वञूं त पोइ ख़ुदा जी जेका इहा धरती आहे इहा त वैरान थी वेंदी आहे। उहो तंहिंजे करे उहा न्याज़ हमाइनी वारी ॻाल्हि त दुनिया ॾाढी पथर दिलि, जंहिं दुनिया ॾाढी पथर दिलि जंहिं आबादियूं वीरान कयूं, असीं उहे ई दीवाना जिन वीरानियूं आबाद कयूं, ॾाढो ख़ूबसूरत निज़म आहे, तव्हांखे ॿिए वारे ॿुधाईंदासीं। ऐं चलो वीर वरंदे वेसर, हाणे ॿुधायो वियो आहे न त कॾहिं कॾहिं छा थींदो आहे त माण्हू बीह रहंदो आहे, माण्हू किथे किथे पोइ उते माण्हू मदद घुरंदो आहे, छो की माण्हू जो जेको उहो माण्हू खां सवाइ नथो हली सघे, लेकिन माण्हू ईअं सम्झे त मूं जहिड़ो केरु बि कोन्हे को, ऐं आउं सॼी दुनिया खां सवाइ हली वेंदुसि, मूंखे छाजी परवाह आहे, अहिड़ियूं घणियूं ॻाल्हियूं थी वियूं हलियूं, पर हीअ त ज़ाल मुड़ुसनि जो जहिड़ो आहे, ऐं उन में जेको आहे माई हुनखे मुड़ुस खे चवे थी त कल्ह बची वियासीं हलिया, ख़ुदा ख़ैरु कयो,
पोइ कंहिं न कंहिं सदके जे बहाने बची वियासीं हलिया। तमामु घणो आहे, तमामु घणो इल्मु आहे उन वटि, हिल्म आहे उन वटि। इहे वारे वारे सां इहे सभु शयूं पढ़ंदासीं। हाणे असांजो जेको हीउ जेको आहे राति त सॼी राति एॾी प्यारी भरी राति आहे, न को मच्छर आहे न को छा आहे, कुझु बि असां वटि कोन्हे को। बसि इहे हिकिड़ी भली म्यूज़िक लॻी पई आहे, ॾेढरियूं आहिनि अलाए चिॾूं आहिनि अलाए छा आहिनि ख़बर न आहे, पर हिकिड़ी ज़बरदस्त हिकिड़ी क़िस्म जी हिकिड़ी म्यूज़िक हिकिड़ी लॻी पई आहे। ऐं उन में असीं जेको आहे लतीफ़ साईं खे वेठा ॿुधूं, पर उन में मूंखे तव्हांखे बैत ॿुधायो पियो त कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त असीं वेसला रहिजी वेंदा आहियूं। ईअं ई आहे ॼण त हिकिड़ी ॿेड़ी आहे, उहा ॼण ॿुॾे थी पई, या उनजो को मददगार कोन्हे उन घर जो, उन क़ौम जो, उन सोसाइटी जो। पोइ उहा जेको आहे चवे थी त वीर वरंदे वेसरा, ए नेंदी ए वेसरा ए गाफ़िल, ओचितो का वीर वरी वेंदई। चई पोइ वीर वरी वेंदी पोइ छा करियां, आहे ई केरु कोन, कंहिंमें आसिरो ई कोन्हे को, केॾां वञा। चई पिनी 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 चई थकिजी पियासीं, केरु ॿुधे ई कोन थो, सभई माण्हू वीचारा ॾाढनि जेको आहे ॾुखियनि हालतुनि में गुज़ारीनि था। चई पोइ बि, चई कल्ह त ठीकु आहे जेका बची विया हलियासीं। चए त साहिर कंहिं सबबु काल न विधई कुन में। चए त कल्ह को चाचो, को मामो, को यार, कंहिं दोस्त जे मार्फत बची विया हलियो, अॼु उहे आहिनि ई कोन। साथी न पसां थिए जे हुअ मींहं थूणियूं, हीउ असांजे हिन दौर जो दर्द थी सघे थो लतीफ़ साईं उन दौर खां अॻे दौर जो दर्द बि चिटियो हुजे। उन ज़माने में के बेवफ़ायूं जेकॾहिं हुजनि, थी सघे थो उन खां पोइ जेको ज़मानो गुज़री वियो हलियो 250-300 साल, छा असीं जंहिं ज़माने मां गुज़रूं पिया त असांजो कहिड़ो हाल आहे। साहिर कंहिं सबबु काल न विधई कुन में। हाणे उहो माण्हू जेकॾहिं को मिसकीन माण्हू, उहो जेको घुर्जाऊ माण्हू जेकॾहिं कंहिंखां मदद घुरणु अचे त उनखे मिलंदी। अहिड़ा ॾातार आहिनि जेके चवनि ॾातार ॾुख कया पाणा उते मङणे, छॾे दर मुंहिंजो पिनी कोह ॿिया, चई तेला ई पिया विच विला ॾींहड़ा। ऐं लतीफ़ जेके इहे मयार ठाहिया आहिनि त उहे कहिड़ा माण्हू हूंदा, उहे सामी कहिड़ा हूंदा, उन्हनि सामियुनि जा मयार कहिड़ा हूंदा। चई सामी चइजे तंहिंखे जंहिं सभिनी सरे, चई पर घर वञे की न की पर हराम की न घुरे। चई पुठीअ पेर पुरे हक़ीक़त हादीअ जे, हीअ जेका हादी जी जेका हक़ीक़त, हीअ तव्हां फुज़ूल बहसनि में न फासो, हीअ अजायनि कमनि में न फासायो, अजायनि ॻाल्हियुनि में न फासो। हीअ तव्हांखे अलाह साईं जेका सलाहियत ॾिनी आहे, अलाह साईं जेको तव्हांखे वखर ॾिनो आहे, जेको तव्हांखे वण ॾिनो आहे, जेको तव्हांखे इल्मु जेको ॾिनो आहे, उन मुताबिक़ तव्हां पंहिंजे ज़ात जे लाइ, हिन समाज लाइ जेकी बि तव्हां करे सघो था, इहा ई तव्हांजी इबादत आहे। इन खां वधीक ॿियो सभु कुझु कूड़ आहे। इहा हदीस ॻोल्ही तव्हां ॿुधी हूंदी, अल कासिम हबीबुल्ला, ऐं जेको पोरियत आहे उहो ई अलाह जो दोस्त आहे। ऐं आउं सम्झां थो त हीअ सॼी जेका दुनिया जेका आहे, ऐं इन में वधि खां वधि हींअर बि जेके माण्हू लोड़ीनि पिया, हींअर बि जेकॾहिं ॾुखे में ॾुखी ज़िंदगी गुज़ारीनि पिया, त उहे ई पोरियत माण्हू गुज़ारीनि पिया, जंहिंजे लाइ ख़ुदा जो रसूल असांखे चई वियो त इहे जेके आहिनि, इहे मुंहिंजा ख़ुदा जा दोस्त आहिनि, ख़ुदा जी आका आहिनि। ऐं उहा ख़ुदा जी आका सां असां जेके हशर कया आहिनि, कंहिंखां लिकियल आहिनि, असां ग़ुलाम खां वधीक असां इन्हनि माण्हुनि सां, इन खां वधीक ॿी कहिड़ी तोहिन थी सघंदी ख़ुदा जे हिन पैगाम जी, ख़ुदा जे रसूल जो इहो जेको निज़ाम हो, इन्हनि खां वधीक ॿी कहिड़ी पैदा थी सघंदी तोहिन, जो असां इस्लाम में फ़िरका पैदा करे छॾिया। जॾहिं त ख़ुदा चवे थो जेको फ़िरका जेके कुफुर आहे, ऐं जेको फ़िरका पैदा करे थो उहो काफ़र आहे। पोइ घणनि काफ़रनि खे तव्हां अॼु ॾींहं ते जेको आहे फांसियूं ॾिनियूं आहिनि। ऐं काफ़र चइबो ई उनखे अरे तलदी जो कज़िब विधी। हीअ सूरत अल माउन जी पहिरीं पहिरीं आयत पढ़ो, जंहिंमें ख़ुदा चवे थो, ख़ुदा पंहिंजे रसूल खां पुछे थो त ही कहिड़ा माण्हू आहिनि, छा तो हिननि माण्हुनि खे ॾिठो जेके सॼो ॾींहुं ॻाल्हियूं दीन जूं कनि था, पर अमल उनजो उबतड़ कनि था। ऐं जेके अमल उनजो उबतड़ कनि था उहे ई इस्लाम जा ठेकेदार आहिनि।
इस्लाम कंहिंजी ज़ाती जागीर कोन्हे का, सॼी दुनिया जा माण्हू जेको बि जिथे जेको आहे इस्लाम जो हे जेको कानून आहे, जेको क़ुर, हिनखे पढ़े, हिनखे सम्झे, जेका बि ॻाल्हि हुनखे पंहिंजे ज़िंदगी जी सूंहं ऐं सिंगार में चङी लॻे उहा खणी वठे। न को हुनखे ख़ुदा झलींदो, न को हुनखे लतीफ़ झलींदो। असीं जेको दुआ था कयूं त हीअ जेका जुनूनियत जेका आहे, या सियासी तौर ते वध में इहो आहे, असीं सभई माण्हू कंहिं न कंहिं नमूने सां गॾियल मफ़ादनि तहत गॾिजी वेही बि सघूं था, गॾिजी जेको आहे विड़ी बि सघूं था। हक़ ऐं जेका बातिल जे विच में असीं लीक कढूं, पोइ केर बि हुजनि, कहिड़ा बि हुजनि, जेकॾहिं मज़लूम माण्हू आहिनि त मज़लूम माण्हू असांखे बिल्कुलु साथ ॾियणु घुरिजे। ऐं अॼु जेके हालतूं ग़रीब माण्हुनि सां थियनि थियूं, मज़लूम माण्हुनि सां थियनि थियूं, केर बि इहे न सम्झे त असां सां कोन्ह थींदियूं। इहे हालतूं केॾी महिल बि असां सां थी सघनि थियूं ऐं असीं कुझु बि असीं करे कोन सघंदासीं। सामूंडी में लतीफ़ चए थो, ओहरिया विया न वरिया। वग़ैरह बैत ॿुध इहो त ॿुधोसीं त ओहरिया समुंड में घिड़ी विया हलिया, शिकार ते विया, पर हीउ थियो छा? गाज़ी फ़क़ीर थो ॿुधे ऐं ॾाढो अजीब क़िस्म जी जेका हिन में टेक्निक आहे। हिन में चए ओहरिया विया न वरिया, आऊं ते मारी वेण, माई जी चवे त तूं, हा ते तूं गिफ़रत न कर। ऐं असां अलाए केतिरा माण्हू चए ओहरिया माना घिड़िया, चई विया पर न वरिया, आऊं ते मारी वेण, मूंखे इहा ॻाल्हि थी मारे तूं भला वरी अलाए न वरी, मूंखे उहो ॾुख थो मारे। चई करे सामूंडी, मुड़ुस खे थी चए त चई करे सामूंडी सेण, चई जुसे जाड़ पिरायो, चई हिन सामूंडनि सां सेण करे जेको आहे हिन ज़िंदगी अज़ाब में विझी छॾीसीं। चई उने में ओहरी जॾहिं विया जे, उने में, चई उने में ओहरी जॾहिं विया जे, चई मोटी माग न आया, चई उने में ओहरी जॾहिं विया जे, चई मोटी माग न आया, मां सामूंडी से, चई खारो तनी खे जेकस वरी वियो। चई मां लॻे थो त हिननि खे समुंड जेको आहे गिड़काए वियो हलियो, माना खारो वरी वियो हलियो उन्हनि खे। जेका सवेर जेको आहे माई खे जेको आहे शक हो त जेकॾहिं मदद नथो घुरी त भला ॿाहिरि निकर, हरू भरू तूं जेको आहे आधी राति जो तूं असांखे विच समुंड में अची बीहारे वेही रहे। चई उने में ओहरी जॾहिं, चई खारो तनी खे जेकस वरी वियो। चई कोन्हे अॻ हाणे लतीफ़ रस्तो ॾिए पियो। हीअ बैत पढ़ी पोइ संगत खां फ़िलहालु मोकिलायूं था। भई हीअ राति अहिड़ी थधी आहे, पर थधी न चइजे मिठी चए, हा अहिड़ी थधी मिठी आहे, एॾो जेको आहे मज़ो पियो अचे। ऐं आउं सम्झां थो साईं मोहम्मद जेको आहे इस्माइल बि जेको आहे उतां संगत सां गॾु वेठो आहे, वेठो जेको आहे असांखे जेको आहे, अच्छा न हाणे वेठो आहे। कोन्हे आग अहिड़ो, लतीफ़ थो चए त कोन्हे आग अहिड़ो जहिड़ी मोहबत मन। हाणे इन सिट खे कीअं जेको आहे सो एक्सप्लेन कजे, माना मोहबत मन, मोहबत में जेकॾहिं मन आहे तव्हांजे मोहबत में, त लतीफ़ चए थो अहिड़ो जेको अॻवान, अहिड़ो जेको आगाह त आहे ई को, इन खां वधीक ॿी त का बि जेको आहे सो वथ ॿी का लतीफ़ साईं चवे थो आहे ई कोन। चई कोन्हे आग अहिड़ो, चई जहिड़ी मोहबत मन, चई उभियूं ओरे पार ॾे कूड़ियूं कख पुछनि, चई बिछूं ओरे पारनि, ऐं उते बिठूं पुछनि त भई ॿेड़ी केॾी महिल ईंदी, ओड़ा केॾी महिल ईंदा, माना कख बिठूं पुछनि। अॻे ही मूड़ा ठाहींदा हुआ जो कखनि था, पोइ एमरजेंसी उहे बि खणियो वेंदा हुआ, माण्हुनि खे छॾियो ईंदा हुआ। चई उभियूं ओरे पार ॾे, चई बिठूं कख पुछनि, ऐं चई संदे तन, चई नदी तन नेड़ थिए, इस्माइल फ़क़ीर थो ॿुधे, नेड़ चइबो आहे अॾु खे चइबो, चई नदी तन नेड़ थिए जे रीह तुरहे तरनि, चई जेके तुरहे बि जन उछले छॾियो हुजेनि, चई उन्हनि जे लाइ हीअ जेका तव्हांजी जेका बान आहे, या हीअ जेका नदी जेका सिंधु आहे,
चई इहा बि उन्हनि जे लाइ चई नेड़ थी वई हली। कॾहिं कॾहिं जेको आहे सो दिलि सां तरबो आहे, दिलि ते तरबो आहे कॾहिं कॾहिं, ऐं ज़रूरी कोन्हे त हरू भरू जेको आहे सो ॿेड़ी ते जेको आहे सो तरजे। चई सिक रस आहे सुहिणी, अची वियो न हिन ॻाल्हि ते त केरु पहुचाईंदो सुहिणी खे। चई सिक रस आहे सुहिणी असल आशिक़नि, चई सदाईं आशिक़नि जी मदद इन इश्क कई, इहो ई जेको आहे सो पहुचाईंदो इश्क छा अलाह जी बाहि, अलाह जी गर्मी, अलाह जी ज़िंदगी, हीअ अलाह जी सघ, अलाह जी ताक़त। पोइ सुघड़ जेके आहिनि से सभिनी सुघड़नि खे बि सलाम हुजे। सॼो ॾींहुं जेको आहे सो लंजाणे अली नवाज़ साहिबु जेको आहे उहो लतीफ़ साईं जा बैत वेठो ॿुधाए, ऐं सॼी जेका संगत आहे उहा बि असां बि जेको आहे सो उहो ई उन्हनि वारो ई पोइ वेठा करियूं। ऐं साईं गाज़ी आहे उहो बि जेको आहे सो पंहिंजे हिसाब सां जेको आहे उहो बि जेको आहे सो जेको इहो ई आहे। असां इहा ई ॻाल्हि चाही पिए त इलाही लतीफ़ पैदा थी पवनि, ऐं सबत पचल पिरीअ जी सबत हो त हुज़ूर, मुल्क सभु मंसूर कुई कोबा केतिरा। कंहिंखे बि ईअं न चओ त तूं ग़लति आहीं या तूं छा पियो चईं, अदा तुंहिंजी महिरबानी, ख़ुदा तोखे ख़ुशि रखे। ॿ अखर बि जेको सुठा चवे उनखे सलाम करियो उनखे, ऐं महिरबानी चओ उन्हनि माण्हुनि। असीं त चऊं था त हुकूमतूं ई जॾहिं न आहिनि त हुकुमरान छाजा। अनारकी आहे हिकिड़ी, मथे खां वठी हेठि ताईं सभई जेके माण्हू आहिनि उहे अणा सां पिया हलनि, माना उनजी रास कटिजी वई आहे, को कंहिंखे चवण वारो कोन्हे। जेको ॾाढो सो वाढो जेके जेके वण सॼा जेके आहिनि अॻे ई दरिया असां तव्हां ई ॿाहिराड़ियूं त अची ॾिसो त सही नी, तव्हांजा जेके बंद जेके हुआ उहे ठोड़ा थी विया आहिनि। तव्हांजे ॻोठनि में को वण कोन्हे, को माण्हू वण पोखण जे लाइ तयारु कोन्हे को, ऐं छाजे करे ॿकरियूं खायो वञनि, मेहूं खायो वञनि। असां सां त वरी इहा ॻाल्हि आहे जो असां जेके वण हणूं था पोइ ॿिए ॾींहुं टे ॾींहुं माण्हू वरी कढियो वञनि, कढियो वरी उछलियो छॾी, पोइ असीं चऊं था ॿियो ज़ालिम कुझु न कयो भला खणी वञी हणो त सही घटि में घटि। असां चयो तव्हां इहे कढी वञो, वरी असीं ॿिया हणंदासीं असीं वण। त असीं जंहिं सूरत हाल मुंहिंजा गुज़रूं पिया, असां जेके ख़याली जेके माण्हू आहियूं, असीं जेके ख़याली जेके पुला असीं पचाईंदा रहिया आहियूं, हीअं कंदासीं हीअं कंदासीं, हूअं कयोसीं हाणे हीअं कजे। माण्हुनि में वञो, माण्हुनि सां मिलो, हीअ अञा ई काफ़ी फोटू न रखी सघियो आहियां। कीअं ई ॿाहिराड़ी मुंहिंजा माण्हू गुज़ारनि था तव्हां तसवर ई नथा करे सघो। उहे साॻा ई घर, उहे ई साॻा ई ॾठल चौरा। हीअ जेको सवेर जेको आहे सो पढ़ियो ॻाल्हि जेका पढ़ीसीं जेका हिन अलामा मशरक़ी वारी ॻाल्हि, इन खां वधीक ख़तरनाक सूरत आहे। तव्हां इहा ॻाल्हि विसरंदव त अॼु बि तव्हां जेको आहे सो सिंध जा जेके अलाए केतिरा शहर, अलाए केतिरा ॻोठ, उन्हनि में मुख़्तलिफ़ ते पिया आहिनि कोप, अदाई कोलियुनि जा कोपनि। ऐं असीं चऊं था न असीं वॾा जेको आहे सो थी विया आहियूं, सेकुलर थी विया आहियूं, ऐं असीं जेके जे माण्हू आहियूं वॾो अक़ीदतनि खे भायूं था, हिंदकार खे, अजायूं ॻाल्हियूं आहिनि। अमल में बिल्कुलु ॻाल्हि ॿी आहे। अॼु बि होटलनि ते कोली भील जे कोप में कोन पीअंदो, भील बेगवार जे कोप में कोन पीअंदो, इहा तव्हांखे ख़बर। हा, उहे हर को पंहिंजो पंहिंजो अलॻि अलॻि जेको आहे सो कोप रखंदा आहिनि दरनि में। मुस्लमान जे कोप में त ठुप जेको आहे सो पाणी कोन पियो, तव्हांखे उनखे कोप मुहैया करे ॾियणा पवंदा। हाणे जी करोना जे करे त घर जे भातियुनि खे बि तव्हांखे अलॻि अलॻि कोप करे ॾियणा पवंदा तव्हांखे। ख़ैर इहे अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जंहिं ते थी सघे थो जेको आहे असां अॻे इहे ॻाल्हियूं कयूं आहिनि त बाबा हाणे पिटींदासीं वेही, डिॼंदासीं वेही, हिक ॿिए खे डिॼारींदासीं वेही, एहतियात कबो, हिक ॿिए जो एहतियात कबो, हिक ॿिए जी सार संभाल लहिबी, हिक ॿिए जी ख़बरचार लहिबी। पर ज़िंदगी जो हीउ जेको सफ़र आहे उहो जेकॾहिं बीह रहियो हुई ज़िंदगी जो सफ़र, त वधि खां वधि इहे मिसकिन माण्हू लोड़ींदा जेके माण्हू अॻे ई लोड़ीनि पिया। हाणे वग़ैरह बैत जेको आहे इहो पूरो कयूं। चए सिक रसाणे सुहिणी, चई सुहिणी खे इहा सिक रसाईंदी असल आशिक़नि, चइसे झलियूं कीन कुननि, चइसे झलियूं कीन कुॾनि, पुछनि जे मेहार खे। चए जेके मेहार खे पुछंदियूं उहे कहिड़ियूं हूंदियूं,
जिंदड़ लतीफ़ चयो सहसे साहिर ॿोड़ियूं, सहसे साहिर ॿोड़ियूं मुंद ॿोड़ियो महिराण, वाह वाह साईं वाह। चए विञायो पाण तो हणे कंध कपनि सी, चए 12 कुन 32 तड़ 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 मथे भटूं, चए उथो आधी राति जो सोणी ॾे सटूं, चए छॾियो खीर खटूं लुॾे लहरनि विच में। सॼी लतीफ़ साईं जी महफ़िल खे, मजलिस खे, स्कूल खे, सभिनी आशिक़नि खे जेका सलाम, भेनरुनि खे, धीअरुनि खे। मेलो बचायो यार, पाण गॾु आहियूं ऐं अहिड़ो बि को पाण टलसल कंदासीं पाण ईअं गॾु, जीअं हींअर गॾु हूंदे अलॻि आहियूं, अलॻि हूंदे गॾु आहियूं, ईअं गॾिया वेठा आहियूं। ऐं ईअं जेको आहे सो तव्हां साईं इस्माइल वटि हिकिड़ी राति हुई असांजी बक़ाया आहे। साईं इस्माइल जा उहे इनकलाबी गीत बि ॿुधंदासीं, साईं का लतीफ़ बि ॿुधंदासीं ऐं ज़रूरु उते वेझर में कचहरी कंदासीं। ऐं माइट अमीर बख़्श जेको आहे इहो बि जेको आहे सो असांखे छा चइजे बुचकारे वेठो चइजे प्यार मुंहिंजा। ऐं ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखे, ज़िंदगी रही त सभिनी दोस्तनि जी जेको आहे सो सलामी भरबी, जजा जवाब ॾिजो, पंहिंजे दोस्तनि खे, पंहिंजे ॿचड़नि जो ख़्यालु रखिजो, पंहिंजे ओड़े पाड़े जो ख़्यालु रखिजो, पंहिंजे पोड़नि जो ख़्यालु ज़रूरु रखिजो। इहा असां ते ख़ासि जेको आहे सो महिरबानी कजो। पर कीअं वक़्तु गुज़रे थो, वक़्तु गुज़री वेंदो हलियो, कोशिशि कयो त बैलेंस जेको आहे सो जेतिरो घटि खाइबो ओतिरा ॿ ॾींहं ओतिरा माण्हू जा वधंदा। ऐं थोरो एक्सरसाइज़ ज़रूरी न आहे त हर मूं डोड़ूं पाइजनि, तव्हां को वण वेही पोखियो, का गुॾु वेही करियो, को सफ़ाई वेठो कर, इलाही कम आहिनि, कमु करिणो आहे, छो जो कम खां वधीक ॿी का बि इबादत कोन्हे का। ऐं तव्हांजो जेको ख़ुदा जेको आहे उहो चओ थो ला इकराह फी दीन। अॼु असीं चऊं था ख़ुदा जे दीन ते हाणे गौर फ़िक्र करणु शुरू करियो त ख़ुदा जो दीन आहे कहिड़ो, ख़ुदा जे दीन जो आइन कहिड़ो आहे, उनजो मंशूर कहिड़ो आहे। ऐं इहे जॾहिं असीं ॻाल्हियूं पढ़ी वठंदासीं त उन खां पोइ ख़बर पवंदी जेको आहे रसूल छा आहे, ख़ुदा छा आहे, इंसान छा आहे, मुलो छा आहे, पीर छा आहे, असीं मिसकिन गुमदाम माण्हू छा आहियूं। अलाह जी नालो इते मूं वॾो आसरो, दुआ था घुरूं, अलाह जी नालो इते मूं वॾो आसरो ते खावंद तुंहिंजे खांद जो परो पांद न कोई, खावंद तुंहिंजी खांद जो परो पांद न कोई, चे नालो रब सड़ो रहियो आहे रूह में। ए मुंहिंजा ख़ुदा इहो तुंहिंजो जेको नालो आहे इहो ई मुंहिंजे रूह में अची रहियो आहे। हा काज़िम तूं त हाणे आहीं डॉक्टर आहीं, तोखे त ॻाल्हि सम्झ में अचो वञे असांजे अखियुनि मुंहिंजा बि मिड़ी हीअ अंब ॾाढा खाई वियासीं फ़क़ीर वटि, ऐं ॿियो 2 टे ॾींहं थोरो वरी घुमियासीं, जवानी यादि अची वई हली, उन जे करे थोरो ईअं मिड़ी अंदरि जो दिलि में गड़बड़ थी वई। पर पाण ई पंहिंजा वेझ थियासीं, साईं चवंदो साईं अकबर चई पाण ई पंहिंजा वेझ थियासीं, सुतियूं फकियूं चाटा हो, पोइ लुणु पाणी में 2 टे ॾींहं वेहतासीं, इहे सुतियूं फकियूं चाटा वाटा कयासीं, हाणे सभु ठीकु कयो। ऐं ख़ुदा तव्हांखे ख़ुशि करे, तव्हां असांजो ख़्यालु रखो था, इन खां वधीक असांखे जेको आहे ॿियो कहिड़ो जेको आहे एवॉर्ड रिवॉर्ड गिवॉर्ड अलाए छा चवंदा आहिनि, तव्हांजो प्यारु जेको आहे इहो ई असांजो रिवॉर्ड आहे असांजो। ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखे, ज़िंदगी रही त तव्हां सभिनी माण्हुनि सां मुखामिलो करो, महिरबानी तव्हांजो, ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखे।